हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु जेको आहे असां ॻाल्हियूं कंदासीं शुगर जे हवाले सां बि, ऐं शुगर सां रिलेटेड जेके ॿारनि खे प्रॉब्लम्स थियनि था उन हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं कुझु उहे भेनरूं असांजूं जेके ड्यूरिंग प्रेगनेंसी उन्हनि खे सिम्टम्स थी पवंदा आहिनि शुगर जा, ऐं जॾहिं बॉर्डर लाइन ते अची वेंदी आहे, वरी जॾहिं माशाल्लाह सां ॿारु डिलीवर थी वेंदो आहे, उन खां पोइ बि वरी जॾहिं चेकअप कराईंदा आहिनि त कंहिं कंहिं खे शुगर थी वेंदी आहे ऐं कंहिं कंहिं खे सिर्फ़ु प्रेगनेंसी जे ई दौरान इहो प्रॉब्लम थींदो आहे ऐं उन खां पोइ उहो बिल्कुलु ठीकु थी वेंदियूं आहिनि। पर डॉक्टर्स उन्हनि खे इहो चवंदा आहिनि त बॉर्डर लाइन आहे, तव्हां ख़्यालु कयो त इनशाला इहो मसइलो बि ख़तमु थी वेंदो। स्पेशली अॼुकल्ह जेको आहे ॿारनि में ॿुधण में अचे थो त ॿारनि खे जेको आहे शुगर थी वई या हू ॿारु कोई इंसुलिन ते अची वियो, त इहो थोरो मतिलबु ॾाढो अजीब लॻंदो आहे ऐं हैरत थींदी आहे। असां मतिलबु जीअं हींअर असां पंहिंजी जीअं एज में आहियूं त असांखे थिए त ठीकु आहे, सम्झ में अचे थो। असांजे वॾनि खे शुगर आहे, हाई ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, त उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त हा भई एज जे हिसाब सां एज फैक्टर आहे, उन जे करे जेको आहे शुगर थी वई, हाई ब्लड प्रेशर थी वियो, कोलेस्ट्रॉल बि आहे, यूरिक एसिड बि वधियल थो अचे पियो ऐं इलाही ॿिया बि प्रॉब्लम्स थी सघनि था। पर जॾहिं नंढड़नि ॿारनि जे बारे में ॿुधंदा आहियूं त हैरत थींदी आहे, हिननि खे कहिड़ो स्ट्रेस आहे। हा, स्ट्रेस ॿारनि खे आहे पढ़ाई जो स्ट्रेस थी सघे थो। अॼुकल्ह ॿारनि जा किताब ई तव्हां ॾिसो, हुननि जे मासूमनि जे जेको वज़न खां वधीक त उन्हनि जो थेलो आहे, जेको स्कूल बैग आहे, उन में वरी किताब ॾिसो उन्हनि जा, वरी उन्हनि जा जेको आहिनि कॉपीज़ ॾिसो, उन्हनि जा रजिस्टर्स ॾिसो, केॾा हैवी बैग्स आहिनि जो वीचारा पंहिंजी जेको हिकिड़ी नंढड़ी स्तनड़ी जेका उन्हनि जी चेल आहे जेका पुठी आहे, उन ते बैग्स खणी जॾहिं वेंदा आहिनि ॾाढो क्यास ईंदो आहे। ऐं इहो ॾाढो मतिलबु ॿारनि जे स्पाइन जे लाइ बि ख़तरनाक आहे। एॾो वज़न खणणु ॿारनि जी पुठी जे लाइ बि ख़तरनाक आहे। सो अॼु जेके आहिनि असां सां गॾु डॉक्टर आहिनि, डायबिटीज़ स्पेशलिस्ट आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। शुगर सां रिलेटेड कोई बि तव्हांजो सुवालु हुजे, कोई बि मसइलो हुजे, तव्हां असांखे कॉल करे सघो था, डॉक्टर साहब सां ॻाल्हाए सघो था। पर इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, जॾहिं बि कॉल कयो प्लीज़ 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 टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾिजो ऐं प्रॉपर सिग्नल्स में अची करे पोइ असां सां ॻाल्हाइजो त तव्हांजी आवाज़ असां क्लियर ॿुधी सघूं ऐं तव्हांजो जेको सुवालु हुजे उहो डॉक्टर साहब बि क्लियर ॿुधी सघनि। त मां तव्हांखे ॿुधायां थी, डॉक्टर अयाज़ हुसैन शेख साहब आहिनि, डिप्लोमा इन डायबिटीज़ एंड एंडोक्राइन, ताज कॉम्प्लेक्स ते हूंदा आहिनि। त अॼु उन्हनि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। शुगर जे हवाले सां टाइप 1 टाइप 2 छा आहिनि इहे उन्हनि खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम जी, ठीकु आहे? तव्हां ॿुधायो? सभु बिल्कुलु ठीकु ठाक डॉक्टर साहब, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? असां न पहिरियों तव्हां थोरा तो आहियां, अक्सर तव्हांजो प्रोग्राम तव्हां यादि कंदा आहियो, जी 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 हली ईंदो आहियां। पर अॼु छो जो हिन महीने में हूअं बि वैसे बि वर्ल्ड डायबिटीज़ डे सेलिब्रेट थींदो आहे 14 नवंबर ते, ठीकु आहे न? उन जे मुनासिबत सां बि ऐं जेको तव्हां ऑलरेडी मैंशन कयो त माना ॿारनि खे इलाही जेको आहे न इशूज़ आहिनि डायबिटीज़ जे हवाले सां। छो जो अक्सर ॿारनि खे माना ईअं ट्रीट कयो वेंदो आहे त कोई इनखे का अछूत बीमारी आहे, की स्कूल में जेके आहिनि की ख़बर पई हे टाइप 1 डायबिटीज़ आहे, त उनखे माना सेपरेट माना जेको आहे न कमरे में चवनि भई तव्हां हिते वेठा हुजो। इवन टीचर्स बि कॾहिं कॾहिं उन ॿार खे माना जेको आहे न डिप्रेस कंदियूं आहिनि। ॿार त कंदा ई कंदा आहिनि, पोइ हुनखे खेॾणु चाहींदो आहे त हुनखे गॾु पाण सां गॾु खेॾण बि न ॾींदा आहिनि। बहरहाल हिनखे अॻिते जी बि ॻाल्हाईंदा डॉक्टर साहब, रीज़न छा आहे? मतिलबु मां बि कुझु अहिड़ा केसिस ॿुधा आहिनि जेके नंढड़नि ॿारनि जे हवाले सां त उन्हनि खे शुगर आहे, पर उन्हनि खे अलॻि क्लास में जेको आहे विहारियो वेंदो आहे, अलॻि हुननि जी पढ़ाई कराए वेंदी आहे, हुननि खे ॿियनि ॿारनि सां नथा विहारनि। इन जी वजह छा आहे? वजह ॾिसो न, उनखे इलाही कॉन्सेप्ट क्लियर न आहे टीचर्स जे हवाले सां या पब्लिक जे हवाले सां, त शायदि असांजे ॿारनि खे बि न थी वञे। डायबिटीज़ आहे, डायबिटीज़ कीअं लॻंदी कंहिंखे? पर इहे चवां थो न, माण्हुनि जो हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो सिंधी में जे फितूर आहे त भई ॿारनि खे माना जेको आहे असांजे ॿार हिन सां कीअं जेको आहे न माना गॾु खेॾनि, ख़ुदा न खास्ता हिनखे कुझु थी न वञे। त इन करे हुन ॿारनि खे मैं जेको आहे न ॿिए तरीक़े सां माना ट्रीट कंदा आहिनि। पर तव्हांखे मां शुरू में ॿुधायां, शुरू में त ईअं बि हूंदो हुयो, अॼु खां 80-90 साल अॻु में जॾहिं कंहिं बि ॿार खे माना डायग्नोस थींदो न टाइप 1 डायबिटीज़, छो जो उन वक़्तु इंसुलिन त हूंदी ई न, त उहो डिक्लेयर कंदा इज़ अ सेंटेंस एज़ अ डेथ।
ठीकु आहे, छो जो 3-4-5 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेके उन ॿार खे इंसुलिन प्रोवाइड न कई वेंदी हुई त उन ॿारनि जी माना डेथ थी वेंदी। हाणे जेकी दुनिया में जेकी डायबिटीज़ जो प्रिवेलेंस या इंसिडेंस आहे तव्हांखे मां ॿुधायां त माना टाइप 1 जा जेके 5 to 10% केसिस पूरी दुनिया में माना डायबिटिक पेशेंट्स आहिनि। ठीकु आहे, उन में 1 साल आहे या 2 साल 3 सालनि खां वेंदे करे उहो 30 इयर्स ताईं जेके बि माना माण्हू अची था वञनि उहे टाइप 1 कैटेगरी जे अंदरि अची था वञनि। 30 खां पोइ जेको आहे माना टाइप 2 डायबिटीज़ जेको आहे न शुरू थी वञे। सही आहे न। हाणे टाइप 1 जा जेके काज़िस आहिनि, ठीकु आहे, उहो ई माना ऑटो इम्यून डिसऑर्डर्स आहिनि, जेनेटिक्स आहे, ठीकु आहे न, वायरस जो न एंटीरोवायरसिस उन जी हिकिड़ी फैमिली आहे, माना उहे जेको आहे न वायरसिस माना कैन कॉज़ टाइप 1 डायबिटीज़। ठीकु आहे न। माण्हू खे इहो हूंदो आहे न भाई हिनखे माना त कोई फैमिली हिस्ट्री बि न आहे, पोइ हिनखे छो जेको आहे न ॿार खे माना डायबिटीज़ थी वई। त माना कुझु वायरसिस बि जेको आहे, जेनेटिक्स त आहे पंहिंजो रोल पे जेको आहे न अदा करे थी पई, पर जेको आहे माना वायरसिस बि ॿार खे माना डायबिटीज़ टाइप 1 जेको आहे न, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसो न कोई ॿारु एक्सीडेंट थी पियो, 5-6 ॾींहं 8 ॾींहं माना हॉस्पिटल जे अंदरि दाख़िल थियो, उन खां बाद में जेको आहे न जॾहिं रूटीन इन्वेस्टिगेशन कई वई त उनजी जेको आहे न हाई शुगर माना जेको आहे न अची वई, त उनजे अंदरि बि माना जेको आहे न डायबिटीज़ थी सघे थी पई। ठीकु आहे न। अच्छा, जेके साइन सिम्टम्स तव्हां ॾिसो न, साइन सिम्टम्स ऑलमोस्ट माना सेम आहिनि टाइप 2 जे हवाले सां बि ऐं टाइप 1 जे हवाले सां, पर हिकिड़ो जेकॾहिं तव्हांजो घर में कंसर्न आहे, तव्हांजी मदर अचे चवे थी डॉक्टर साहिबु मां जेको आहे न महसूसु कयो आहे त मुंहिंजो ॿारु जेको आहे न माना हद खां वधीक पाणी थो पीए ऐं हद खां वधीक वॉशरूम यूरिन जे लाइ वञे थो पियो ऐं बार बार मानी जेको आहे न घुरे थो पियो, त मूंखे हीउ ॾियो त तव्हांजो कंसर्न हुजणु खपे त तव्हां हुनखे पंहिंजे ॿार खे ऐं कंहिं डॉक्टर ॾे वठी वञो। अच्छा, त मतिलबु इहो साइन आहे त ॿार खे शुगर आहे? हा, जेकॾहिं अच्छा पर जेकॾहिं ॾिसो यूरिन तव्हांखे ॿुधायो न 3 लीटर खां वेंदे जेकॾहिं 10 लीटर पर डे माना रूटीन खां हटी करे वञे थो पियो, त तव्हांजे पेरेंट्स खे सोचणु खपे त हीउ छो जो जेकॾहिं UTI बि थींदो न, कॾहिं कॾहिं यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन थींदो आहे त उन में बि थोरो घणो यूरिनेशन माना थींदी आहे, पर 3 to 10 या 15 लीटर्स पर डे उन में माना ॿार जो वज़न बि इलाही माना जेको आहे न घटिजी वेंदो आहे। त पेरेंट्स खे खपे त हू पंहिंजे डॉक्टर सां जेको आहे न रुजू कनि, को फैमिली फिजिशियन आहे या हुनजे पाड़े में जेको डॉक्टर आहे त वञी करे उन सां माना उनखे कंसर्न कनि त छो माना मुंहिंजो ॿार खे माना ईअं जेको आहे न थिए। कॾहिं कॾहिं ॿार जेको आहे न बेहोशी जी हालत में असां वटि ईंदा आहिनि हॉस्पिटल्स जे अंदरि। ठीकु आहे न। जॾहिं असां हुनजी माना टेस्ट कराईंदा आहियूं त हुनजी हाई शुगर माना हुनखे असां डायबिटिक कीटो एसिडोसिस चवंदा आहियूं न, इन कंडीशन खे न ॿारु बेहोशी जी हालत में अची वेंदो आहे। ठीकु आहे न। उनखे माना जेको आहे न एब्डोमिनल पेन, पेट में सूरु माना थींदो आहे। जॾहिं डायग्नोस कराईंदा टेस्टियूं कराईंदा आहियूं त उहो माना जेको आहे न लाइफ थ्रेटनिंग कंडीशन में अची वेंदो आहे ॿारु। ठीकु आहे न। हाणे इहे जॾहिं इहे सभु शयूं थी वयूं त तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स खे बि खपे तव्हां स्कूल में वञो, तव्हां पंहिंजे उनजे क्लास टीचर खे ॿुधायो त भई असांजे ॿार खे डायबिटीज़ आहे, हिन ते माना इंसुलिन त घर में लॻाए वेंदो आहे, सुबुह जो थियो या राति जो थियो माना घर में लॻाए वेंदो आहे, त हुनखे तव्हां चई अचो त भई असांजे ॿार खे तव्हां डिफरेंट तरीक़े सां ट्रीट न कयो, ॿारनि खे तव्हां खेॾणु ॾियो। सही आहे न, लेकिन इहो आहे त ख़बर तव्हांखे हुजणु खपे। डॉक्टर साहब हिकिड़ी कॉल वठी वठो। जी जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी मां गुलज़ार बंद भट्टी थो ॻाल्हायां हैदराबाद मां। जी जी जी, छा हाल आहे भाउ, ठीकु आहियो? अजी अलहमदुलिल्लाह जी चलो पिया। डॉक्टर साहब खां पुछियो हुयो, मूंखे बि शुगर जी तकलीफ़ आहे। अॼु तक़रीबन 2007 में मूंखे थी हेपेटाइटिस थी। अच्छा। त उन खां पोइ वरी शुगर जी तकलीफ़ मूंखे रहे थी यको। तो हींअर बि मां जेको आहे सुबुह जो फास्टिंग में टेस्ट करायां थो त 160 या 55 अचे थी। ओहो। ऐं रिडम खां पोइ जेको आहे मानी खां पोइ वरी तक़रीबन 350 अचे थी। एमरेल 2mg मां खावां थो। सही। उनजे बावजूदि मूंखे अच्छा हाणे तक़रीबन हफ़्तो खनि थियो आहे मथे में चकर ऐं माना महसूसु थियनि था हींअर माना मगज़ घुमे थो सॼो थोरो तकलीफ़ ॾाढी यार, ऐं पेरनि में बि सूरु रहे थो। डॉक्टर साहिब खां मशवरो वठिणो हुयो। अच्छा, उमिरि घणी आहे भाउ तव्हांजी? उमिरि घणी आहे? साईं उमिरि मुंहिंजी तक़रीबन 52-53 साल आहे। अच्छा, तव्हांजे अम्मा बाबा खे शुगर हुई? अरे अम्मा बाबा खे त हुन टाइम टेस्टियूं कोन हुयूं, असांखे हाणे ख़बर न आहे त हुई या न हुई, अंदाज़ो न आहे एतिरो साईं। अच्छा अच्छा, ॾिसो हाणे जेको त तव्हां ॿुधायो था न माना रैंडम बि तव्हांजी तक़रीबन 350 अचे थी, फास्टिंग बि 160 अचे थी पई, इन जो मतिलबु आहे त तव्हांजी शुगर कंट्रोल में न आहे। ऐं जेकॾहिं पेरनि में सूरु बि थिए थो, इन जो मतिलबु आहे तव्हांजूं हाणे कॉम्प्लिकेशन्स जेके न माना छो जो 2007 में तव्हांखे हेपेटाइटिस C थी हुई,
उन खां बाद में तक़रीबन माना हिसाबु लॻायो त 13-14 साल तव्हांखे थी विया, ठीकु आहे। त हाणे ईअं कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे न टेबलेट्स बि कंट्रोल न कंदियूं आहिनि, ऐं जेकी तव्हां पेरनि जो सूरु ॿुधायो था त तव्हांखे न्यूरोपैथी स्टार्ट थी वई आहे, माना सुन रहनि था पेर तव्हांजा? हा त तक़रीबन अधु पेर माना हिकिड़ो माना सुन रहे थो, 3-4 आङुरियूं पोइ ॾिसो न, इहो तव्हांजे माना हाणे कॉम्प्लिकेशन्स माना जेके आहिनि स्टार्ट थी वियूं आहिनि। अखियूं नज़र कीअं आहे तव्हांजी? नज़र करे वेझे जी कमज़ोर आहे, माना लॻे थी आहे चश्मो पाईंदो आहे। न त तव्हां मतिलबु जेको आहे न, हाणे तव्हांखे हिन वक़्तु इंसुलिन जी सख़्तु ज़रूरत आहे, ठीकु आहे। या त माना डोज़ माना तव्हांजो जेको तव्हांजो माना फैमिली फिजिशियन आहे या जेको बि तव्हांजो शुगर स्पेशलिस्ट आहे, तव्हां हुनखे माना जेको लास्ट 3 महीननि जी जेको 4 महीननि जी टेस्ट थींदी आहे HbA1c, उहा त कराई आहे? हा त उहा मूं कराई, हुन में 9 पॉइंट समथिंग अचे थो। हा त तव्हांजी एवरेज शुगर जेकी आहे न 300-350 शुगर हले थी पई, ठीकु आहे। हा त तव्हांखे माना या त टेबलेट थोरा डबल जेको आहे ट्रिपल रिजिम ते बि रखिणो पवंदो। जेकर उन सां बि नथो थिए त पोइ तव्हांखे माना हिकु दफ़ो बि राति जे टाइम ते इंसुलिन था लॻायो, जेका माना 24 कलाक असरु कंदी आहे, ऐं सुबुह जे टाइम ते जेको आहे न तव्हां भले एमरेल वठो, ठीकु आहे। ऐं राति जे टाइम ते हाणे त ॿियूं इलाही सुठियूं माना टेबलेट्स अची वियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे फैमिली फिजिशियन सां कंसल्ट कयो त तव्हां माना जेको सुठो हुनजो कंट्रोल थी सघे थो पियो। वॉक कंदा कयो, बाक़ी जेको न पंहिंजी परहेज़ कयो डाइट वग़ैरह में। चांवर पटाटा वटाटा सभु त नथा खाओ न, या इहे बि हलंदा पिया? न सर उहो चांवर तव्हां कॾहिं कॾहिं खाऊं था, ऐं उहो मां तक़रीबन माना मिठाण वग़ैरह जो मां कयां थो, वॉक में कयां थो थोरी घणी। न इहे इंसुलिन ते माना पाण खे इंसुलिन ते हणिया त बहितर आहे। इंसुलिन छा था चओ पाण खे? त पाण इंसुलिन हणा त बहितर आहे उहो। हा इंसुलिन लॻायो त मच बेटर, ठीकु आहे न, छो जो हाणे तव्हांजी टेबलेट्स ते कंट्रोल घटि थो थिए, ठीकु आहे। तव्हां जेको आहे न इंसुलिन हिकु दफ़ो राति जो इंसुलिन लॻायो, सुबुह जो हिकिड़ी टेबलेट वठो, ऐं थोरी पंहिंजी परहेज़ कयो। ईअं न चओ त भई वञिणो त आहे दुनिया मां, खाई पी करे पोइ वञो, ईअं न सोचो। जी ख़ुशि त जान ख़ुशि। डॉक्टर साहब मूंखे इहो बि चयो त टेस्ट कराई यूरिन जी, ते तव्हांजी शुगर यूरिन में बि हाणे अची वई आहे। हा 3+4+ ईंदी हूंदी, ठीकु आहे न। त बसि तव्हां थोरो जेको आहे न पंहिंजी परहेज़ कयो, प्लस इंसुलिन थेरेपी ते अचो। ठीकु आहे, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। त डॉक्टर साहब ही एतिरी जो मतिलबु शुगर हाई अचे थी त पोइ कीअं था माण्हू हलनि? मूंखे सम्झ में नथो अचे। हुन में चांवर बि खाइनि था, परहेज़ बि एतिरी न। असल में जेको न माण्हुनि खे अवेयरनेस न आहे, त उनखे माना हिकिड़ी ओरिएंटेशन बि न आहे त भई इन जा कॉम्प्लिकेशन्स अॻिते हली करे छा थींदा असांसां छा थियण वारो आहे शुगर हाई हुजण जे करे जेको आहे न। जॾहिं माण्हुनि जा यकीन कयो कल्ह बि हिकिड़ो पेशेंट ॾिठो आहे त हुनजो माना बिग टो बिल्कुलु ई माना ईअं ब्लैकिश जेको आहे न, माना जस्ट नीड फॉर द एम्पुटेशन, ठीकु आहे, हुनखे माना कटण जी हुन में अची वियो हुयो। पर माण्हू जेको आहे उनजो घर वारा आयासीं, साईं माना सम्झाए माना बीठासीं त बाबा मिठो चयो, बाबा साईं खे मिठाण ॾाढो वणंदो हुयो न। बाबा साईं तव्हां कॾहिं कॾहिं जेको आहे न पेरेंट्स खे असांखे हूअं त माना कोई जे इस्लामी पॉइंट उफ़ बि न आहे करिणो, पर जेकॾहिं ग़लति शइ ते वञनि था त तव्हां हुनखे थोरो माना सख़्ती सां माना उहो कयो त न बाबा तव्हां थोरो दड़को। हा थोरो माना जेको आहे न भई तव्हांजे लाइ त असां कयूं, तव्हां ईअं न खाओ जेको आहे न। के पेशेंट चोरी बि वञी करे माना कोई मिठाई वठी करे खाइनि था, कोई चांवर वठी खाइनि था पिया, नथा खाइनि त चवंदा असांखे मज़ो नथो अचे पियो। त माना जेकॾहिं तव्हां हुनखे माना थोरो नज़र सां ॾिसंदव न, ऐं नज़रदारी कंदो, जेके चइबो आहे हिकिड़ी माना मुंहिंजे ख़्याल में त पेशेंट खे बची सघनि था कॉम्प्लिकेशन खां न। पर माण्हुनि खे एॾो आहे न, चवंदा बसि खाई पी करे माण्हू। हुन में का सर्जरी थिए, कोई अहिड़ो ज़ख़म थी वञे त उहो बि ॾाढो मुश्किल सां हील थींदो आहे? हा ॾिसो, जेकॾहिं अनकंट्रोल डायबिटीज़ आहे न, जीअं ते ॻाल्हि कई त माना मुंहिंजी हाणे HbA1c ऑलमोस्ट 10 आहे, हाणे 350-400 जेकॾहिं हिनजी माना शुगर रहे थी पई, त पोइ जेकॾहिं हू माना पंहिंजी सर्जरी कराईंदो, जो वूंड जेको आहे न हील थियण में ॾाढो प्रॉब्लम थींदो आहे, ठीकु आहे न। इवन कॾहिं कॾहिं त गैंग्रीन थी वेंदो आहे, माना इवन मैगट्स माना कीड़ा बि अची वेंदा आहिनि पेर जे अंदरि। त पोइ माना जेको आहे न सवाइ एम्पुटेशन जे असां वटि ॿियो को हल न हूंदो आहे हुनजो जेको आहे न। स्पेशली इहे टाइप 2 डायबिटिक पेशेंट्स जा हूंदा आहिनि। टाइप 1 में एॾो माना डायबिटिक फुट जा माना चांसिस माना केसिस तमामु घटि हूंदा आहिनि, ठीकु आहे न। त बाक़ी जेको आहे, ऐं हिकिड़ी शइ ॿी बि मां तव्हांखे ॿुधायां त इलाही जीअं तव्हां डायग्नोस थी वियो, ॿार आयो त भई हाणे इवन पेरेंट्स डिॼी वेंदा आहिनि, माना जेको आहे न इवन कंहिंखे फैमिली में बि न ॿुधाइणु पसंदि कंदा आहिनि।
त भाई मुंहिंजे ॿार खे हाणे डायबिटीज़ थी वई आहे त कंहिंखे न ॿुधाइजे, भाउ कंहिंखे न ॿुधाइजे, डॉक्टर खे बि चवंदा साईं मुंहिंजो कोई अची वञे माण्हू त जो कंहिंखे न ॿुधाइजे। इवन माना कुझु फैमिलीज़ अहिड़ी बि आहिनि, हिकिड़ी लेडी आहे उनखे माना टाइप 1 डायबिटीज़, इवन उन पंहिंजे इन-लॉस में ई न ॿुधायो त मूंखे जो न टाइप 1 डायबिटीज़, चोरी वॉशरूम में वञी करे इंसुलिन लॻाए थी पई, या की पार्टी में वञे थी वॉशरूम में वञी करे इंसुलिन लॻाए थी पई। त इहे माना हिकिड़ो उहो सोसाइटी जे अंदरि जो आहे हिनखे हिकिड़ो एब सम्झनि थी पियूं त असांखे हिकिड़ी जेका न माना शायदि कैंसर थी वई आहे। हालांकि जेकॾहिं तव्हांजी सुठी डायबिटीज़ कंट्रोल में आहे न, तव्हांजी लाइफ माना हिकिड़े नॉर्मल माण्हू खां बि हिकिड़ी सुठी तव्हां गुज़ारे सघो था पिया। छो तव्हांखे ख़बर आहे त भई मूंखे शुगर आहे, प्रिकॉशन्स वठो था पिया, परहेज़ कयो था पिया, त तव्हां जेकॾहिं हिकिड़ो नॉन डायबिटिक आहे न उहो ख़बर पई गुज़ारे वियो हार्ट अटैक में हली वियो, छो हर शइ खाए पियो, हुनखे ख़बर आहे त मूंखे कुझु बि न आहे। ऐं जेको डायबिटिक पेशेंट आहे माना जेको आहे न छा सिंधीअ में चइबो आहे न किनायत सां हले थो पियो, न बाबा मूंखे हे बि न आहे खाइणो, मूंखे हे बि न आहे वठिणो, त हू माना सुठी लाइफ माना जेको आहे न। हाणे माण्हू चवंदा असां टाइप 1 जो डायबिटिक पेशेंट थी वञो, छा इन जी लाइफ एक्सपेक्टेंसी केतिरी आहे, माना जेको आहे न माण्हू चवंदा हाणे हिनखे शुगर थी वई हीअ त वीचारो मरी वेंदो। बिलीव कयो त 80 साल ताईं बि टाइप 1 पेशेंट्स माना ज़िंदा रहिया आहिनि। नॉन डायबिटिक जेके हेल्दी माण्हू आहिनि 60 साल में 65 साल में। डॉक्टर साहब कंट्रोल ते आहे न, मतिलबु हाणे जीअं फैमिली मेंबर्स आहिनि उहे जेकॾहिं ख़्यालु रखनि था, कंट्रोल कराइनि था, त माशाल्लाह एज केतिरी बि हुजे बीमारी सां त मतिलबु शिफ़ा ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे, पर इंसान जे पंहिंजे हथ में बि त हूंदो आहे न। तव्हां वसीम अकरम साहब ॾिसो केॾो हाई उनखे शुगर आहे। हा, पर उनजे बावजूद बि कॾहिं कॾहिं असां मीटिंग्स में या कॉन्फ्रेंसिस में माना अची वेंदा डिस्कस कंदो आहे त हू चवंदा मां पंहिंजी HbA1c माना 6 साढे 6 खां वधीक टपण ई न ॾींदो आहियां, ठीकु आहे न। फास्टिंग हुनजी 100 105 एतिरी माना जेको स्पोर्ट्समैन आहे, ठीकु आहे न। जॾहिं माना कंहिंखे ख़बर ई न हूंदी आहे त माना हिनखे कोई डायबिटीज़ आहे। फवाद आहे, जेके कोल्ड सेलिब्रिटीज़ आहिनि जेके डायबिटीज़ आहे, ज़ेबा बख्तियार आहे, इहे सभु माना जेके न ॾिसो न केॾा एक्टिव आहिनि। तव्हां जेकॾहिं कंट्रोल कयो, परहेज़ कयो न, त मां तव्हां हिकिड़ी सुठी लाइफ गुज़ारे सघो था पिया, कोई विदाउट कॉम्प्लिकेशंस। अच्छा, हिकिड़ो त हिन में पटाटो मना कंदा आहिनि, चांवर मना कंदा आहिनि, ऐं ॿी कणक जी मानी बि मना कनि था, उहा बि करे थी शुगर? न जेको माना अक्सर करे डॉक्टर्स चवंदा आहिनि हा न जेके न हाई कार्बोहाइड्रेट्स जंहिंमें आहिनि न, जीअं हाणे माना रिफाइन अटो आहे जेके दुकाननि ते अचनि था, मैदो वैदो हुन में यूज़ थियलु आहे न, त उहो उनजी जेकी माना स्पाइक्स जल्दी माना शुगर लेवल माना हिकदमि माना जेकॾहिं तव्हां चकी जो अटो, भूसे वारो अटो, छाण वारो अटो आहे, उहो तव्हां कयो त जवन वारो अटो आहे मिक्स करे तव्हां यूज़ कयो था पिया, त तव्हांजी माना शुगर लेवल स्लोली माना जेको न मथे जेको न रेस थींदी आहे। इन करे असां चवंदा आहियूं त भाई तव्हां मिक्स करे वठो, ऐं जेको आहे न माना इहे मैदो रिफाइन अटो जेको आहे तव्हां न वठो, चकी ऐं भूसे वारो अटो जेको आहे न यूज़ कयो, उन सां माना शुगर लेवल जेको आहे न माना तव्हां जेको बि खाओ, इवन तव्हां जेकॾहिं रिफाइन अटो बि वठो था न, पर तव्हां हुनखे कैलोरीज़ बर्न कयो था न, कंज़्यूम कयो था, त तव्हांजी माना शुगर तव्हांजी नॉर्मल माना रही सघे थी। असांजा माण्हू खाई पी करे चांवर बि खाधा, पटाटा बि खाई, हर शइ सुम्ही था पवनि। सभिनि खां जेका गंदो जेको रूटीन आहे न असांजी ज़िंदगी में, राति जी मानी खाधी ऐं हिकदमि लेटी पियासीं, त इहो ई दैट इज़ रॉन्ग, सीरियसली दैट इज़ रॉन्ग, नॉट रॉन्ग, 100% रॉन्ग। मतिलबु जेको आहे न माना इन सां इवन जेकॾहिं कोई नॉन डायबिटिक बि आहे न, उनखे बि ईअं न करणु खपे, थोरो या त टहले, मानी खाई करे टहले थोरो, सही आहे न, पोइ जेको आहे पंहिंजी माना जेको आहे न बेड साइड ते। ऐं ॿियो डॉक्टर साहब सभिनि खां पहिरियां त असां सभिनीनि खे पंहिंजो लाइफ स्टाइल सही करिणो पवंदो। असांखे जेको आहे पंहिंजे खाधे पीते जो मानी जो जेको स्पेशली जेको टाइमिंग्स आहिनि न, मां चवां थी उहे सही करिणा पवंदा। सुबुह जो 7 बजे नाश्तो थी वियो, 1 बजे मंझंदि जी मानी थी वई, वरी शाम जो 7 बजे जेको आहे न राति जो डिनर थी वियो। त फुक़दानी हितां ई त शुरू थिए थो लाइफ स्टाइल खां न, ठीकु आहे न। तव्हांजे खाधे पीते जी रूटीन डिस्टर्ब आहे न, तव्हांजी शुगर, इवन हाणे इंसुलिन बि जेके लॻाईंदा आहिनि न पेशेंट्स, नाश्तो कंहिं महिल था कनि 1 बजे से असां नाश्तो करे आया आहियूं, ईंदा आहिनि मूं वटि साईं नाश्तो करे आया, माना कंहिं महिल हाणे मां हिकु त नाश्तो कहिड़ो तव्हांजो, पोइ मानी कंहिं महिल खाईंदो, चए राति जो मां डिनर कंहिं महिल कंदुसि, राति जो 2 बजे जो। हाणे त इहो कीअं सुम्हण वारे टाइम ते त मानी था खाऊं पिया। हा ॾिसो न माना, त इनजे करे सॼो सिस्टम माना जेको आहे न ईअं रफ़ा दफ़ा हेल्थ करे थी पए। त पर मतिलबु कंट्रोल करणु डिफिकल्ट न आहे, पर माना जेको आहे न चाह हुजे न, पंहिंजे पेरेंट्स खे पंहिंजे ॿार सां प्यारु हुजे, मदर वञे स्कूल पंहिंजे टीचर खे सम्झाए अचे, ॿुधाए अचे। ऐं हिकिड़ी ॿी बि शइ आहे त हाणे माण्हू चवंदा साईं असां जॉब्स कहिड़ियूं कयूं, जेके टाइप 1 शुगर आहे असांखे, त असां जॉब्स कहिड़ियूं कयूं। त हाणे जेके ॾिसो जेके कमर्शियल पायलट्स आहिनि टाइप 1 डायबिटिक पेशेंट्स न, उहे माना जेको आहे न जॉब नथा करे सघनि। अच्छा, हा, छो जो माना
ख़ुदा न ख़ास्ता तव्हां माना हाइपोग्लाइसेमिया में हलिया था वञो, लो शुगर में हलिया था वञो, छो जो हिकिड़ो पायलट एटलीस्ट 400-500 माण्हू खणी करे वञे थो, त ईअं न हुजे कुल पी रहंदा ख़ैरु, सही आहे, त माना प्रॉब्लम थी वञे। ऐं जेकी हेवी ट्रक ड्राइवर्स आहिनि, ठीकु आहे न, टाइप 1 जा पेशेंट्स आहिनि, उहे माना हेवी जो करे न कनि, ठीकु आहे, माना जॉब या न कनि, त इहे थोरी शयूं जेकॾहिं माण्हू टाइप 1 डायबिटीज पेशेंट्स जे हवाले कई थोड़ी ॼाण हुजे त न असांखे ही जॉब्स न आहिनि। त डॉक्टर साहब हिन में छा थींदो आहे? शिवरिंग थींदी आहे, बॉडी शिवर कंदी आहे, या त वरी जेको आहे इहो जॉइंट्स में पेन थींदो आहे, छा प्रॉब्लम लो शुगर जे हवाले सां? न, लो शुगर में ॾिसो 2-3 माना जेके तव्हांजा साइन सिम्टम्स आहिनि, हिकु त अखियुनि जे अॻियां तव्हांजे ब्लडनेस अची वेंदी अंधा माना ब्लड विजन्स अची वेंदो आहे, अंधेरो अची वेंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे मतिलबु पघर अची वेंदा आहिनि, तव्हांजी टंगूं जेके आहिनि माना ईअं ॾकंदियूं आहिनि, त तव्हां जेको आहे न उनखे माना जेको आहे सम्झो त हिन शुगर हाणे माना लो थिए थी पई, ठीकु आहे न। जो हाई शुगर में एतिरी माना उहो न अची वेंदी, ख़बर न पइजी वेंदी आहे त हिनखे छा थिए थो, अचानक माना जेकॾहिं लो थी वञे त इहे माना हिनजी थोरी माना निशानियूं आहिनि। अच्छा, जीअं शुगर लो थियणु शुरू थी थिए ऐं तबियत ख़राब थी थिए, त उन वक़्तु फर्स्ट एड छा आहे उन जे लाइ? ॾिसो, उन वक़्तु जेके तव्हां वटि जेका बि रोटी घर में काई बि शइ मिठी पई आहे न, कोई टॉफ़ियूं आहिनि या खटमठड़ा आहिनि, का चीनी पई आहे, कोई शरबत पियो आहे, ग्लूकोस पियो आहे, हिकदमि जेको आहे न तव्हां हुनखे माना जेको आहे न वठी छॾियो। हा, छो जो जेकॾहिं 50 खां घटि शुगर हेठि लही थी अचे न, त माना तव्हांजी तव्हांजो ब्रेन डैमेज बि थी सघे थो, ठीकु आहे न, फालिज बि थी सघे थो पियो, सही आहे। पर जेकॾहिं शुगर तव्हांजी 250 जीअं ॿुधायो त माना 350 आहे, पर माना फिज़िकली इज़ ओके, पर हुन में 40-50 ते लही आहे न, त माना ब्रेन डैमेज थियण जा इलाही चांसिस हूंदा आहिनि। त फौरी तौर ते जेकॾहिं इहे सभु शयूं न आहिनि त पोइ तव्हां माना ग्लूकोस या नंढा नंढा माना इम्पल्स ईंदा आहिनि, उहे तव्हां आई बी जेको आहे न यूज़ करे सघो था पिया। मतिलबु शुगर बीमारी अहिड़ी आहे जो हाई थिए तॾहिं बि नुक़सानु आहे, लो थिए तॾहिं बि नुक़सानु, लो अञा वधीक नुक़सानु आहे, अञा वधीक नुक़सानु आहे, त उनखे मेंटेन रखणु तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। सो ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं, वक़्तु थियो ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं शोभी भाई भी असांखे जॉइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं आप? ठीक हैं? तबीयत ठीक है आपकी? तबीयत जबरदस्त, एकदम बेहतरीन माशाल्लाह। हराम जो कोई रिपोर्ट सही आई हो? वही ना, इसीलिए तो पूछ रही हूँ। शुगर कितनी है, सही बताएं। शुगर बेहतरीन, मेरे अंदर बहुत ठीक ठाक मिठास है माशाल्लाह से, और मीठे हैं आप? मीठे हैं थोड़े से, लेकिन फिर भी और लोगों से ज़रा कम। ये है कि कितनी है अंदाजन, फिर भी कितनी? अभी आपने रिसेंट ही टेस्ट कराया? टेस्ट बिल्कुल करा के आ रहा हूँ। 346 शुगर थी, और ऊपर ब्लड प्रेशर 170, नीचे 110, आपका लेवल करे आर फैक्टर पॉजिटिव, यूसी 1.8 एक में, दूसरे में 1.7, किडनी का ये हाल है। तो तमाम तर बॉडी जो है वो फ्लूइड में है, बोर्ड में। तो इसका हल क्या है? आप अपना ख्याल रखेंगे, नहीं रखेंगे? किरण, इसका बेहतरीन हल ये है ज़बरदस्त कि दूसरों के साथ अच्छे से रहो, अच्छे काम करते रहो, नेकियां करते रहो, लोगों के चेहरे पे मुस्कुराहट बिखेरते रहो। वो तो एक अच्छी बात है, वो तो करना चाहिए, क्योंकि दुनिया में आए तो कोई ना कोई इंसान की रिस्पॉन्सिबिलिटी होती ही है, लेकिन इंसान अपने साथ तो इस तरह ना करे ना। किरण, बात ये है कि मैंने अपने जितने भी बॉसेस हैं उनसे मैंने रिक्वेस्ट की कि मेरी एक बहुत बड़ी सी पेंटिंग बनवा दिएगा। चलो ये बस समझ गई, नहीं बोले। ॾिसो था व्यूअर्स, शोभी भाई जी तबियत कीअं है ऐं ख्याल नथो करे सफ़ा, शुक्र है अल्हम्दुलिल्लाह। वो तो अच्छी बात है, वो तो दिखने में आप ऐसे, अंदर का हाल तो आपको ही पता और अल्लाह को पता, लेकिन अब डॉक्टर साहब को तो आप जानते ही हैं, इसलिए तो मैंने सारी रिपोर्ट्स यहाँ इसलिए बता दी कि मैं इस बात का फ़ायदा। डॉक्टर साहब तव्हां छा था चओ? मूंखे त हिकु त इलाही माण्हू जेके हूंदा आहिनि न, चवंदा आहिनि हर हाल में शुक्र अदा कजे। शोएब भाई मुंहिंजे ख़्याल में उन्हनि माण्हुनि मां आहे, पर उनखे इन शइ जी शायदि अंदाज़ो न आहे त माना जीअं यूसी ॿुधायो त 1.8 क्रिटिन लेवल वधियल आहे। उन खां अलावा जेको न माना शुगर घणी वधाई? 346 न। ॾिसो माना हिन जी यानी कि HbA1c 10 खां वधीक हूंदी न, ठीकु आहे। कुझु तव्हां टेबलेट्स ते आहियो, इंसुलिन वठो पिया?
टैबलेट से हूँ भी। न पोइ तव्हांखे जो न प्रॉपर जो माना अचिणो पवंदो जेका तव्हांखे सॼो माना शेड्यूल तव्हांखे ठाहे करे ॾियणो पवंदो कहिड़ी कहिड़ी टैबलेट कहिड़े टाइम ते वठणियूं आहिनि, डाइट तव्हांखे छा वठणी आहे, ठीकु आहे न। किडनीज़ जो तव्हांजी माना जे हाणे जितां इहो ॿुधायो था इहो सम्झो तव्हांजी माना हाणे क्रोनिक माना रेनल डिज़ीज़ शुरू थी वई आहे न। लेकिन बात क्या ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहब त तव्हां जेको कुझु हिकिड़ो सॼो शेड्यूल ठाहे शोभी भाई जे साम्हूं पेश कयो आहे, शोभी भाई हुन ते जेको आहे अमल ई न कंदो। नहीं ऐसा नहीं है। इहा शइ हिकिड़ो अलमियो आहे, माना शोएब भाई सां ई मसइलो न आहे, खोड़ सारा पेशेंट्स खे असां ठाहे बि ॾींदा आहियूं न। बस चवंदा डॉक्टर साहब जो ना क्या कहते हैं बस परहेज़ नहीं हो रही है ना, और अधु ट्रीटमेंट त तव्हांजी परहेज़ ई आहे पर कनि नथा पिया, ठीकु आहे न। त माण्हू जेको आहे न सम्झाए बीठा आहियूं इन ॻाल्हि खां सिंधीअ में जेके चइबो। अच्छा, कुझु डॉक्टर साहब माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जो अञा मानी खाधी हूंदी आहे उनखे अधु कलाक गुज़रंदो आहे ऐं उहो शुगर टेस्ट कंदा आहिनि। इहो बि ग़लति तरीक़ो आहे न, इहो बि ग़लति तरीक़ो आहे न। मतलब एटलीस्ट 2 कलाक त थियनि, तव्हां रैंडम जेकॾहिं करणु था चाहियो न त माना 2 कलाक 2 कलाकनि जो घटि में घटि बि, ठीकु आहे। ऐं फास्टिंग तव्हांजो 12 खां 14 कलाक जो माना ड्यूरेशन हुजणु खपे। तव्हां सपोज़ कर राति 9 बजे मानी खाधी आहे त सुबुह जो 9 बजे तव्हां माना फास्टिंग पंहिंजी जेको हो कयो। इलाही माण्हू कंदा आहिनि भई हाणे मानी खाधी आहे या 12-1 बजे मानी खाधी आहे, सुबुह जो 8 बजे फास्टिंग ॿुधां त साईं माना 130-140 अची वई आहे, ठीकु आहे न बाबा। घणा ड्यूरेशन हुयो 6 कलाक जे बाद, दैट इज़ नॉट अ फास्टिंग, ठीकु आहे न। एटलीस्ट 14 आवर्स जो हाँ 12 खां 14 कलाक तव्हांजी फास्टिंग हुजणु खपे, रैंडम 2 कलाक जे माना हुजणु खपे। पर इहो त जेको आहे न रूटीन जे हुन में माना जेको आहे न असां हाणे अॼुकल्ह जेको आहे डायग्नोस्टिक टूल जेको आहे न तव्हांजो HbA1c खे ई माना असां कंसीडर कंदा आहियूं। तव्हांजी जेकॾहिं तव्हांजी अकॉर्डिंग टू WHO माना जेके तव्हांजी लेस देन 7 आहे तव्हांजी माना ई सम्झो तव्हांजो माना सुठो कंट्रोल आहे, ठीकु आहे न। इलाही माण्हू चवंदा साईं 8 8.5 पर असांखे को मसइलो न आहे। बाबा मसइलो तव्हांखे हिडन कुझु शयूं त ख़बर त न पवंदी आहे न। तव्हां ईअं सम्झो तव्हांजी माना हाणे कॉम्प्लिकेशन इंटरनली तरह सां डैमेज माना करणु शुरू करे ॾींदियूं आहिनि। किडनीज़ त असरु थिए थो, तव्हांजो रेटिनोपैथी ताईं अखियूं माना कमज़ोर थी वञनि थी पई, ताईं न्यूरोपैथी माना डायबिटिक फुट थियण जा चांसिस वधीक आहिनि। त उन ॻाल्हि खे उहो सम्झनि नथा। जॾहिं उहो माना हॉस्पिटल में ईंदा आहिनि न पोइ चवंदा आहिनि यार डॉक्टर आयासीं त चवंदो यार हे बि न खा हे बि न खा। त असां केतिरो सम्झाए, हिकिड़ो असां हुनखे हिकिड़ी गाइडलाइन ॾेई सघूं था न। कंट्रोल करणु खाइणु पीअणु त हुनजे पंहिंजे हथ में आहे, ठीकु आहे न। हाणे ॿारनि जी तव्हां असांजो माना स्टार्ट ॿारनि जे हवाले सां कयो आहे न, त ॿारनि जा जेके माना 4 ॾींहं थिया डायग्नोस थियो त भई जेको आहे न टाइप 1 आहे। हाणे माउ पीउ चवंदा न साईं असांखे इंसुलिन न आहे ॾियणी हुनखे, ठीकु आहे बाबा कीअं न ॾींदासीं। माना हिकिड़े कंहिं सुवालु पुछियोसीं केतिरा ॾींहं डायबिटिक पेशेंट टाइप 1 ॿार ज़िंदा रही सघे थो विदाउट इंसुलिन, त मां तव्हांखे ॿुधायां 4 ॾींहं ताईं ज़िंदा रही सघे थो पियो जेकॾहिं तव्हां हुनखे इंसुलिन माना प्रोवाइड न कई त। मतलब एज केतिरी बि हुजे, केतिरी बि एज हुजे, टाइप 1 आहे जेकॾहिं न, ठीकु आहे। पर पोइ हे पेशेंट चवंदा साईं टेबलेट त इलाही डॉक्टर्स मां ॾिठा बि आहिनि टेबलेट ते रखी छॾींदा आहिनि ॿारनि खे जेको आहे न। पोइ माना 3-4 ॾींहंनि जे अंदरि साॻियो डीके जो अटैक थी वेंदो, डायबिटिक कीटोएसिडोसिस, त हू माना जेको आहे न जी सॼी माना बॉडी डैमेज थी वेंदी आहे, ठीकु आहे न। इन जी ट्रीटमेंट ई जेको आहे न माना इंसुलिन आहे ॿारनि जो 30 इयर्स ताईं ट्रीटमेंट माना इंसुलिन जेकी आहे न। उन खां बाद में हा उन अच्छा ॿिया वरी ईअं बि चवंदा आहिनि त साईं हाणे 30 साल तव्हां चयो 30 सालनि ताईं इंसुलिन ते रख, उन खां पोइ बाद में जेको आहे न हाणे वाला हिनखे गोरियुनि ते असां शिफ्ट कयूं नेवर कॾहिं बि भुलिजी बि माना जेको आहे न, छो जो लबो कम ई नथो करे, ठीकु आहे न। इलाही माण्हू हूंदा आहिनि न त साईं माना टाइप 1 में लबो जेको आहे थोरी बि इंसुलिन 1% बि इंसुलिन न ठाहींदो आहे, डेड हूंदा बिल्कुलु ई जेको आहे न। टाइप 2 में लबो जेको आहे न तव्हांजी माना इंसुलिन ठाहींदो आहे, पर माना जेको आहे न घटि मिक़दार में, जेकॾहिं फुल मिक़दार में ठाहींदो बि आहे त सेंट्रल ओबेसिटी आहे, इंसुलिन रेजिस्टेंस प्रॉब्लम आहे, त उन जे करे तव्हांजी इंसुलिन पेरिफेरल टिश्यूज़ ताईं माना पहुचे नथी पई। इन करे तव्हांजी माना जेको आहे न शुगर तव्हांजी जेको आहे न माना हाई रहंदी आहे। ऐं जॾहिं इवन प्री डायबिटीज़ तव्हांखे ॿुधायो न, प्री डायबिटीज़ माना जेके बॉर्डर लाइन शुगर असां चऊं था पिया, जॾहिं तव्हांखे बॉर्डर लाइन शुगर ई तव्हांखे थिए थी ईअं सम्झो तव्हांजे माना 30-40% बीटा सेल्स जेके लबो माना जितां इंसुलिन ठहंदी आहे उहो डैमेज थियणु शुरू थी वेंदो आहे, बल्कि माना थी चुको हूंदो आहे। ऐं टाइप 2 में माना 50% जेको आहे उहो डैमेज थी चुको हूंदो आहे लबो। बीटा सेल्स माना इंसुलिन माना जेको आहे न सीक्रेट कंदा आहिनि त जीअं पंहिंजी रिक्वायरमेंट पूरी करे सघनि। सही डॉक्टर साहब, अञा त खोड़ सवाल आहिनि जेके तव्हां सां कंदासीं,
पर हींअर जेको आहे मां चाहींदसि त तव्हां असांखे कुझु गानो ॿुधायो, छो त तव्हां जॾहिं बि ईंदा हुयो ऐं ईअं त थी नथो सघे त तव्हां खां को गानो न ॿुधूं असां। ज़रूरु, पर मुंहिंजे लाइ बड़ी ऑनर हूंदो आहे, तव्हां यादि कंदा आहियो, ठीकु आहे। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, त तव्हां खां गानो ॿुधंदासीं असां। दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे। घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि, पर कोई हो सिलो न ॾींदो आहे, पर कोई हो सिलो न ॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो आहे। प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, पाण सूलीअ ते को टंगींदो आहे, पाण सूलीअ ते को टंगींदो आहे। छो परेशान थी वियो आहीं, छो परेशान
थी वयो आहीं, छो परेशान थी वयो आहीं, ज़िंदगीअ में ईअं बि थींदो आहे, ज़िंदगीअ में ईअं बि थींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे। डॉक्टर साहब माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, मतलब मल्टी टैलेंटेड डॉक्टर। अल्लाह साईं जी महिरबानी आहे, मतलब जो कना डिफरेंट शयुनि ते कमु कंदो आहियां। तो डॉक्टर कीअं थी वियो? डॉक्टर हाँ पहिरियों एक्सीडेंटली डॉक्टर थी विया या एक्सीडेंटली सिंगर थी विया? मूंखे इलाही माण्हू पुछंदा आहिनि तूं कॾहिं खां ॻाईंदो आहे न, माना पोइ मां चवंदो आहियां नंढे स्कूल में ईंदो हुउमि न त पोइ कुंड में वेही करे माना थोरी कंदो हुउमि, पर हाणे लॻे थो त हुन शायदि ॻाईंदो ई हुयुसि। अमड़ ॿुधाईंदी आहे त माना अचे करे माना अलाए छा मां छा चवंदे हुए, ठीकु आहे न। त शौक़ु आहे कॉलेज ज़माने में या स्कूल जे ज़माने में मतिलबु परफॉर्मिंग अञा बि राति जे टाइम ते माना गज़ल वग़ैरह जा प्रोग्राम हूंदा आहिनि त कंदो रहंदो आहियां, पर ज़्यादा फोकस पंहिंजी पढ़ाई ते बि रखियोसीं, ठीकु आहे न। मुंहिंजी तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी हिकिड़ी कॉस्मेटिक्स फील्ड आहे ऐं डायबिटीज़ जे हवाले सां, मेल इनफर्टिलिटी जे हवाले सां हिन ते मुख़्तलिफ़ माना कमु कंदो आहियां। ज़बरदस्त डॉक्टर साहब, इहो त माशाल्लाह हिकिड़ो अलॻि ई टैलेंट आहे ऐं इहो अगरि आहे त माण्हू हुन ते कम भी करे तो, ॻाए भी तो, चाहे वो पंहिंजो फ्रेंड सर्कल हुजे, पंहिंजी मतलब पर्सनल गैदरिंग्स हुजनि, फैमिली फंक्शंस हुजनि, त पोइ घर में ई सिंगर आहे त पोइ त काॾे वञण जी ज़रूरत ई कोन पवंदी आहे। तव्हांजी तक़रीबन तव्हांजे हर प्रोग्राम में मां उहो कयो आहे, उन ॾींहुं माना आवाज़ टीवी ते बि हुते बि चयो, ठीकु आहे न। त बसि जिते मौक़ो मिलंदो आहे माना शुरू थी वेंदो आहे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हांजो हिकिड़ो ॿियो बि कमु आहे कॉस्मेटिक सर्जरी जे हवाले सां, त मां इहो तव्हांखां पुछणु चाहींदसि त उहे फीमेल्स या उहे मेल्स जेके अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त नेचुरल खां हटी वियो आहे हर कोई, सही था चओ, ठीकु आहे न। मां इन शइ खे चवंदी आहियां त हर कोई जेका शक्ल सूरत जेको अल्लाह साईं ठाहियो आहे उहो ख़ूबसूरत आहे, उन जो को मट कोन्हे, पर जेको अॼुकल्ह कॉस्मेटिक सर्जरीज़ या जेके हाइफो थी विया, अलाए छा छा मतिलबु कराइनि था, उन्हनि जे लाइ त मां बसि इहो ई चवंदसि त अल्लाह तव्हांखे हिदायत ॾिए, सही था चओ, अल्लाह तव्हांखे हिदायत ॾिए, छो त जेतिरो ख़ूबसूरत अल्लाह ठाहियो आहे कोई ॿियो नथो ठाहे सघे। न केतिरो बि कोई प्लास्टिक सर्जरी हुजे, को कॉस्मेटोलॉजिस्ट हुजे, भले आर्टिस्ट केॾो बि, जेका शइ नेचुरल आहे न उनजो कोई माना नेमल बदली न पोड़ो त हिकु ॾींहुं थियणो ई आहे न, त उन में बि हिकिड़ो अलॻि ई एलिगेंस आहे, उनजो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे न। पर मां तव्हांखे शुगर पॉइंट ऑफ व्यू खां मैडम किरण तव्हांखे ॿुधायां, इहो ई मुंहिंजो पॉइंट आहे त उन में अगरि कंहिंखे शुगर आहे त उहो कॉस्मेटिक सर्जरी जी तरफ़ जेकॾहिं अचे थो, अॼुकल्ह PRP जो रुझान आहे, अॼुकल्ह PRP जो रुझान आहे, भई तव्हांजा हेयर फॉल्स आहिनि, तव्हां जेको आहे न पेशेंट्स खे खोड़ सारा मेल फीमेल अचनि था त साईं असांखे माना जेको तव्हां माना PRP फॉर द हेयर फॉल जो न कयो आहे। तव्हांखे जेकी तव्हांखे शुगर आहे ऐं तव्हांजी माना हाई शुगर रहे थी पई, तव्हां एटलीस्ट माना यू शुड इन्फॉर्म योर डॉक्टर, ठीकु आहे त भई आई एम डायबिटिक, ठीकु आहे न, मूंखे शुगर आहे एतिरे अरसे खां वठी करे, ऐं मुंहिंजी शुगर जेकी आहे न हेतिरी लेवल ते रहे थी पई, जेकॾहिं हाणे ॾिसो 300-400 शुगर आहे न त तव्हां PRP माना हेयर्स जी न करायो, इवन फेस जी बि तव्हां PRP जेको आहे न माना न करायो, ठीकु आहे न। पोइ डॉक्टरनि खे माना जेको आहे न या त डॉक्टर खे ॿुधायो था, डॉक्टर जो फ़र्ज़ु आहे उनजी माना रूटीन इन्वेस्टिगेशन कराए सभु, जेकॾहिं हर शइ कंट्रोल में आहे त पोइ चांस वठे, ठीकु आहे न। डॉक्टर साहब हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त कॉल वठी। हा प्लीज़। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, अदी तव्हां सभिनीनि खे खोड़ सारा सलाम। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। मुंहिंजी भेण केरु पियो ॻाल्हाए? ज़ुबैदा ॻाल्हायां थी। जी अदी ज़ुबैदा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहे जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदा डॉक्टर खे बि खोड़ सारा सलाम, अदा सौदी खे बि खोड़ सारा सलाम। वालेकुम अस्सलाम।
ऐं दुआऊं हुजनि अदा हमेशह जीअं ठीकु रहनि, ईअं ईंदा रहनि, ख़ुशि रहनि। आमीन आमीन। अदा जे चेहरे मां ईअं न लॻंदो आहे अदा बीमार आहे या कुझु अहिड़ी को आहे। बसि तव्हां भेनरुनि जी दुआऊं आहिनि न। हा, अलाह जी अमान, सभु अलाह जी अमान। अदी डॉक्टर साहब खे इहो सुवाल आहे, एतिरी फेमस छो थी वई आहे शुगर ऐं जो एतिरो अहिड़ो कहिड़ो बहितर इलाज आहे? शुगर थिए न पहिरां अहिड़ी को असां कंट्रोलिंग करे सघूं, हर इंसान शुगर न थिए। ऐं शुगर बि हर माण्हू खे 2-3 माण्हू खे हॉस्पिटल केर चवंदा आहिनि दुश्मन बि न वञे हॉस्पिटल जो चक्कर सही न वञे। ऐं एतिरो शुगर छो थियो आहे फेमस? ऐं ॿियो इन जो एतिरो बहितर कहिड़ो इलाज आहे जेके कंट्रोल थिए? ऐं ॿियो इहो इलाज आहे डॉक्टर साहब सॉन्ग ॿुधायो। डॉक्टर साहब हमेशह इलाज कंदा आहिनि, उहे सॉन्ग न ॻाईंदा आहिनि। सॉन्ग हाणे त ॻायो। हा जी जी, ॿुधो आहे, सुठो आवाज़ आहे। डॉक्टर साहब असां दिलि जा आहिनि। जी 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 जी। अच्छा अदी ज़ुबैदा, तव्हांजो सवाल जेको आहे त माना अहिड़ी छा करणु खपे जो शुगर माना न थिए या शुगर एॾी वधी छो, या तव्हांजो इहो ई सवाल आहे न? जी जी जी। अदी मसइलो छा आहे त ॾिसो हाणे हिकिड़ी त जेको असां शुरू खां वठी डिस्कस अॼु घणो ज़्यादा टाइप 1 डायबिटीज़ ते कयूं था पिया। हाणे उहो जेको आहे न जेनेटिक्स जे अंदरि आहे, माना जेके वायरसिस आहिनि माना उनखे तव्हां रोके नथा सघो पियो। सडनली कोई माना जेको तव्हांजो एक्सीडेंट थी पियो, तव्हांखे माना जेको आहे न कोई वायरसिस अटैक कयो, या तव्हांजे पेरेंट्स जी हिस्ट्री आहे, अम्मा बाबा खे कंहिंखे शुगर हुई त उनजे ॿार खे माना थियण जा चांसिस काफ़ी सारा हूंदा आहिनि न। बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां 30 सालनि खां बाद जा आहियो, तव्हां पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज कयो त तव्हांखे शुगर माना कॾहिं बि नथी थी सघे जेको आहे न। तव्हां पंहिंजो परेशानी में बि डॉक्टर साहब परेशानी हुजे उन में बि शुगर थी सघे? न माना माण्हुनि जो इलाहियुनि जो इहो सुवाल हूंदो आहे त छा डॉक्टर साहब स्ट्रेस टेंशन परेशानीअ में शुगर थी सघे थी? नथी थी सघे। पर जेकॾहिं तव्हांखे शुगर आहे त पोइ तव्हांखे टेंशन स्ट्रेस परेशानी उनखे ट्रिगर कंदा आहिनि, माना उहो तव्हांजी वधाए सघनि था पिया। बाक़ी कोई तव्हांखे चवे त भई अॼु ॾाढो परेशान हाणे भई हिनखे टेंशन मिलियो आहे त हिनखे हाणे शुगर थी वेंदी न, इहो माना इलाही ग़लति माना जेको आहे न माण्हुनि जो ज़हनी उहो आहे त परेशानीअ जे करे शुगर न थींदी आहे। तव्हां पंहिंजो लाइफ स्टाइल सुठो हेल्दी खाओ, ठीकु आहे, जेतिरो खाओ था उनखे कंज़्यूम कयो, कैलोरीज़ बर्न कयो तव्हां उनखे, ठीकु आहे, वॉक कयो, ठीकु आहे, पंहिंजो सुठो लाइफ स्टाइल कयो त तव्हांखे कॾहिं बि शुगर न थींदी। जीअं असां अॼु बि माना डिस्कस कयो त माना खाई पी करे सुम्ही था पवनि माण्हू जेको आहे न, त पोइ इहो त कैलोरीज़ माना काॾे वञनि, ठीकु आहे न, पोइ इन जे करे रिज़ल्टिंग माना जेको आहे न शुगर। ॿियो कुझु पुछणु चाहींदा अदी? जी डॉक्टर साहब अलाह जी अमान, तव्हां हमेशह ईंदा रहो, हमेशह जीअं ऐं सुठा सुठा मशवरा बि ॾींदा रहो, ऐं हमेशह जीअं सॉन्ग बि ॿुधायो। ऐं अदा सभी के इहो मुंहिंजो आहे त मेरे बचपन के दिन। वाह वाह वाह, ठीकु आहे मुंहिंजी भेण, पहिरियों ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। डॉक्टर साहब पहिरीं ॻाल्हि त इहा त शुगर न थिए, जीअं अदी असांजी ॻाल्हि कई, ऐं ज़ाहिर आहे इंसान पहिरियों रूटीन सही रखे, खाए पीए सही, त नथी सघे, मिठो नॉर्मल में खाए त बची सघे थो। मुंहिंजे ख़्याल में वॉक, मुंहिंजे ख़्याल सां वॉक सभिनि खां बेस्ट आहे हिन में। वॉक इज़, मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे 15-20 ॾींहं अॻु में हिकिड़ो पेशेंट आयो त जो कारण उनजी मिसिस मूंखे चए जी डॉक्टर साहब ये वॉक नहीं करते ना, बिल्कुल ही वॉक नहीं करते। ठीक है, मां चयो कोई मसला नहीं, मेरे पास है इसका हल न। मां सब दवाऊं लिखी करे हेठां टेबलेट लिखी, टेबलेट वॉक, ठीक है ना। तो हू 3 ॾींहं 4 ॾींहं थिया, माना जो डॉक्टर साहब पूरा मोहल्ला में रोज निकलता हूँ रोज मैं ढूंढता हूँ, कहीं से भी नहीं मिलती। मैंने कहा यार ये ढूंढते रहो, ठीक है ना, जब तक आपको ये मिल जाए, ठीक है ना, फिर आगे मुझे बताना। और पैदल ही ढूंढना। हाँ, मैंने चई छॾियो मासी, मैंने घर वारी समझी वई न, वो पाण भी समझी वियो न, चता मूंखे पंधु था करणु चाहियो जो, तो वो वाक लिखो था ना। मासी यार वैसे आप नहीं मानते हो, कहा तो मैं इससे अच्छा है कि जरा डिफरेंट तरीके से आपको ट्रीट करूँ। तो वाक जी क्या है ना, बिलीव कयो तो माना ताईं 50% माना डायबिटीज़ खे कंट्रोल करे थी पे, बाक़ी टेबलेट्स सही आहे। माण्हू इलाही जेको आहे न पंहिंजो तव्हांजे हथ में सभु कुझु, ठीक है ना, तव्हांजी वॉक, तव्हांजी इंसुलिन भी आहे, तव्हांजी डाइट भी आहे, हर शइ आहे। अच्छा डॉक्टर साहब, असां वटि जेके कैटेगरीज़ आहिनि पेशेंट जूं न, डायबिटीज़ पेशेंट जी कैटेगरीज़ आहिनि। हाणे लेट सपोज़ जीअं मूंखे अगरि डायबिटीज़ डायग्नोज़ थी, मां पहिरियों भेरो तव्हां वटि आयसि, तव्हां मूंखे टैबलेट लिखी ॾिनी, मां उहा खाइणु शुरू करे छॾी, ऐं पोइ उन खां पोइ मां तव्हां वटि वरी सेकेंड विज़िट लाइ ईंदसि ई न। इहो बि जेको आहे न, उनखे खाईंदी रहंदमि,
कुछ टाइम असर कंदी वरी असर करण छॾे ॾींदी पर तॾहिं बि खाईंदी रहंदसि। हाँ न ॾिसो हाणे इहो बि कनि था प्री डायबिटीज़ वारा आहिनि न के डॉक्टर उनखे चइबो आहे तव्हांखे प्री डायबिटीज़ थी आहे मोस्टली न कंदा आहिनि पर कुझु डॉक्टर ग्लूकोफेज जीअं मेटफॉर्मिन ॾेई छॾी ठीकु आहे न दवाई 3 महीना त 4 महीना जो का तव्हांखे खाइणी आहे जीअं तव्हां जीअं सपोज़ कि तव्हां HbA1c 6.4 ताईं अची विया हुन तव्हांजी बॉर्डर लाइन आहे हितां तव्हां रिवर्स गियर आणी था सघो पिया ठीकु आहे न तव्हां जेके 2 महीना बि वरिती न माना मेटफॉर्मिन त तव्हांजी माना उहा रिवर्स थी हाणे तव्हांजी 5.7 ते अची वई या 5.5 ते अची वई पोइ तव्हांखे टेबलेट खाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे लेकिन उहो साल खां वठी चए मां खाईंदी त जंहिंसां मुंहिंजो वज़न घटिजी वियो आहे न वज़न तव्हांखे शुगर आहे मूंखे शुगर बि न आहे त पोइ माना ख़बर पवंदी सॉर्ट आउट कंदा आहियूं त भई ग्लूकोफेज वठे थी हिनखे माना कंहिं ज़माने में प्री डायबिटीज़ हुई बॉर्डर लाइन शुगर हुई डॉक्टर चयो त मेटफॉर्मिन वठि चए मां साल खां खाईंदी मां त वई आहियां उन डॉक्टर ॾे चई मां डॉक्टर साहब वई बि न आहियां जेको पोइ छो थी खाई बस पोइ वज़न घटि थी वियो त पोइ हुन में ख़ुशि थी था अंदरि इंटरनल जेको असांजो डैमेजिस थियनि था हुनखे न आइडिया न हा उहो ख़बर कोन थी पए सेल्फ मेडिकेशन असांजे पाकिस्तान में एतिरी हद ताईं वधी वई आहे स्पेशली हाई ब्लड प्रेशर हुजे चाहे पंहिंजो डायबिटीज़ हुजे या का ॿी असांखे ख़ुदा न ख़ास्ता का ॻाल्हि थी वञे असां डॉक्टर वटि विज़िट करणु पंहिंजो फ़र्ज़ु न सम्झंदा हा इन जे करे ई त अॻिते हली करे कॉम्प्लिकेशन्स थियनि थी पई हिकिड़ो डायबिटिक पेशेंट्स आहे न रूटीन में माना ॿियो जेकर इलाही कंटिन्यू नथो अची सघे माना महीने में 3 महीने में त हिकिड़ी विज़िट डॉक्टर खे ज़रूरु माना पंहिंजी शुगर स्पेशलिस्ट खे जेको आहे न ॾिए 3 महीने में 6 महीने में सही आहे न उन खां अलावा पंहिंजी रूटीन इन्वेस्टिगेशन 6 महीने में इवन जीअं हाणे ॾिसो इलाही 40 साल थी 50 साल जो डायबिटिक पेशेंट आहे फंडोस्कोपी पंहिंजी कराए अखि जी जेका न ॾिसे त हुनखे कोई रेटिना में कोई इशू त न अची वियो आहे रेटिनोपैथी जी तरफ़ त न वञी कॾहिं कॾहिं माना ब्लाइंडनेस थी वेंदी आहे जेका न जी कॉम्प्लिकेशन जे करे ठीकु आहे न त उहे कराईंदा ईंदा आहिनि साल साल 2-2 साल में बि पंहिंजो फंडोस्कोपी न कराईंदा आहिनि पेशेंट्स रूटीन इन्वेस्टिगेशन अॼुकल्ह कुझु थोरो जेकर हाणे अवेयरनेस वधी वई आहे थोरी ओरिएंटेशन आई आहे इलाही माण्हू 3-3 महीने में पंहिंजी HbA1c सभु रूटीन में कराइनि था पर जेके प्रीवियसली जेके माण्हू हुया उहे चवंदा साईं हाणे केरु माना जो कि 6-6 महीने कराए टेस्ट 3-3 महीने केरु पंहिंजी टेस्ट कराए हर ब्लड था कढायूं पिया जेको आहे न इहा ग़लति शइ आहे 3 महीने में पंहिंजे डॉक्टर ॾे वञे हूअं त उसूलन महीने में वञे ठीकु आहे न जेकॾहिं न त 3 महीने में घटि बि पंहिंजे डॉक्टर थी सघे थो काई चेंजिस करणी पवे टेबलेट्स जे अंदरि या इंसुलिन जो डोज़ेज घटाइणो वधाइणो पवंदो आहे इवन माण्हू रमज़ान में जेको आहे न उहा शइ पंहिंजो जेको आहे न डोज़ेज रिजिम रखंदा आहिनि न हालांकि असां हुनखे चेंज कंदा आहियूं माना शाम जो डोज़ सुबुह में खणी वेंदा आहियूं सुबुह वारो जेको आहे न शाम में खणी ईंदा आहियूं पर उहो न ईंदा आहिनि इन जे करे पोइ माना हाइपो में थी वेंदा आहिनि या शुगर हाई थी वेंदी आहे ठीकु आहे न लेकिन हुनखे ख़बर ई न पवंदी आहे त असां सां थिए छा पियो अच्छा डॉक्टर साहब जीअं शुगर आहे त उनजो कोई कनेक्शन यूरिक एसिड सां बि कुझु आहे न यूरिक एसिड सां कोई इनजो माना असां लिंक न आहे यूरिक एसिड त ॿुधो इहो ई आहे त अगरि डायबिटीज़ आहे त तव्हांखे यूरिक एसिड बि आहे न ईअं न तव्हां जेको आहे न केतिरा ई पेशेंट्स आहिनि हुनजो यूरिक एसिड नॉर्मल हूंदो आहे 3-2 इन जे विच में ईंदो आहे न हाणे जेको नॉन डायबिटिक आहे न तव्हां जेके तव्हां यूरिक एसिड माना 7 क्रॉस करे वियो त तव्हांखे जॉइंट्स पेन माना थियणु शुरू थी वेंदो तव्हांखे माना जेके बि तव्हांजा माना डिजिट आहिनि पेरनि जे हवाले सां हर जॻह ते जॉइंट्स में तव्हांखे पेन शुरू थी वेंदो उहो माना ॿी शइ जे करे शुगर वारा ई अथसि न जेको शुगर जा सिम्टम्स तव्हांखे ॿुधाया न त माना छा चइबो आहे एक्सेस यूरिनेशन पाणी जी बार तलब पाणी जी बार बुख को ज़ख़म थियो उहो तव्हांजो हील न थींदो माना भले टाइप 1 हुजे या टाइप 2 डायबिटिक हुजे यूरिक एसिड जो सिर्फ़ु तव्हांखे माना जॉइंट्स में माना जेको आहे न पेन थींदो उहो अलॻि शइ हुन सां बिल्कुलु हुनखे तव्हां लिंक नथा करे सघो त यूरिक एसिड जेके कोई डायबिटिक आहे त माना तव्हां हुनखे कोई वॾो गोश्त माना इलाही टिकाए करे वठे थो पियो सही आहे न माना अहिड़ी शयूं जेके तव्हांजो हुन में यूरिक एसिड जी लेवल वधियल आहे उहे तव्हां माना न वठो लिंक न आहिनि असां डायबिटीज़ जे अच्छा ॿारनि में ऐं वॾनि में जेको थिए थो शुगर जा जेके सिम्टम्स थियनि था उहे छा सेम हूंदा आहिनि ऑलमोस्ट सेम हूंदा आहिनि पर ॾिसो न तव्हां पहिरीं असां इहा ई कई सही ॻाल्हि त स्कूल मां कोई ॿारु अचे थो पंहिंजी माउ खे चए थो अम्मी मूंखे थकावट थी ॾाढी पहिरियों मूंखे न हूंदी हुई ठीकु आहे पर माना स्कूल में पढ़ाईअ ते मूड नथो थिए माना जेको आहे न खेॾण जो मूड नथो थिए त उहो माना माउ खे कंसर्न उनजो माना सम्झणु खपे पंहिंजे डॉक्टर सां जेको आहे डिस्कस करे भई मुंहिंजो ॿारु पहिरियों त वेंदो हुयो ऐं स्कूल में खेॾंदो बि हुयो ऐं माना ईंदो हुयो त माना ईअं ख़ुशि रिपोर्ट ॾेखारींदो हुयो टीचर जो मूंखे एक्सीडेंट ॾिनो आहे अहिड़ी हुन नथो ॾिए जेको आहे न जेकॾहिं नथो करे पोइ अॻिते हली करे माना तव्हां हुनखे प्रिवेंट करे सघो था पिया ऐं तव्हांखे आहे चांस जेको आहे पंहिंजे ॿार खे बचाए सघो था पिया ठीकु आहे न जेकॾहिं न ऐं अचे थो बेहोशी जी हालत में स्कूल में बेहोश थी वियो ख़बर पई ॿार खे हॉस्पिटल खणी आहे डायग्नोस कयोसि हुनखे टाइप 1 डायबिटीज़ थी वई
ठीकु डॉक्टर साहब, हिते ब्रेक वठंदासीं व्यूअर्स, ब्रेक खां पोइ असां हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं तव्हां बि प्रोग्राम में शामिल थी सघो था, कॉल करे सघो था, डॉक्टर साहब सां कोई बि सुवाल तव्हां करे सघो था रिगार्डिंग शुगर, ऐं तव्हां पंहिंजे हवाले सां पंहिंजे ॿारनि जे हवाले सां उन्हनि खां पुछी सघो था। डॉक्टर साहब, जीअं हाणे CGM आहे ऐं जीअं पम्प्स अची विया आहिनि, इंसुलिन पम्प्स अची विया आहिनि, आर दे रिलायबल फॉर किड्स? हाँ, ॾिसो अॼुकल्ह लेटेस्ट माना टेक्नोलॉजी जेकी आहे न, माना पहिरियों त स्पेशली ॿारनि जे हवाले सां, या उहे इवन भले 15 सालनि जो कोई माण्हू आहे या 20 सालनि जो माण्हू आहे, ठीकु आहे न। CGM माना जेको आहे न कंटिन्यूस ग्लूकोज मॉनिटरिंग हिकिड़ी मतिलबु डिवाइस आहे, तव्हां पाण सां गॾु जेको आहे न रखी सघो था, हुनजो कनेक्शन मोबाइल सां हूंदो आहे। जंहिंखे ग्लूकोमीटर वग़ैरह हा, माना ईअं सम सॉर्ट माना ग्लूकोमीटर बार बार प्रिक करण खां तव्हां बची पवंदो न, उहो तव्हांजी माना 24 कलाक तव्हांजी शुगर जी रिपोर्ट तव्हांजे साम्हूं तव्हांजे हथ में हूंदी, ठीकु आहे न। त कंहिं महिल लो थी वञे त बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, माना हाई थी वञे त बि तव्हांखे माना ख़बर पइजी वञे। पर माना इशू इज़ प्राइस, ठीकु आहे न। माना थोरो एक्सपेंसिव आहे, माना 1-1.5 जी रेंज में आहे, हर को माण्हू ॿार अफोर्ड फैमिली नथी अफोर्ड करे सघे, बट वेरी गुड इफेक्टिव फॉर द किड्स हैविंग टाइप 1 डायबिटीज़ न, ठीकु आहे। बाक़ी रहियो मसइलो जेके पम्प्स आहिनि, इंसुलिन पम्प्स, माना जेको आहे न उहे ॿार जेके इलाही माना जेको आहे न एक्टिव लाइफ कॉलेजिस में अचनि था पिया, या उनजी एक्टिविटी लेवल इलाही हाई क़िस्म जी आहे, त उनखे तव्हां इंसुलिन पंप जो करे तव्हां अंदरि उहो लिटिल सर्जरी तव्हां चई सघो था पिया, उहो माना लॻाए करे जेको आहे न उन सां गॾु बि माना CGM बि आहे, कुझु अहिड़ा पम्प्स बि अची विया आहिनि मार्केट में, जंहिंसां गॾु जेको आहे माना CGM बि आहे, उहो तव्हां ऑटोमेटिकली माना शुगर जेकॾहिं हाई थींदी त उहो पंप मां इंसुलिन वठी वठंदो जेको आहे न। पर अगेन सेम इशू प्राइस, 10 लख रुपए जो तक़रीबन माना 8 खां 10 लख रुपए जो हिकु पंप आहे, ठीकु आहे न। पर हिकिड़ो ऑप्शंस आहे न, माना हिकिड़ो ॾिसो न जेके माण्हू करोड़पति माण्हू आहिनि, उहे पर उनखे एटलीस्ट ख़बर हुजणु खपे दादा ही पम्प्स या CGM जी जेकर मार्केट्स जे अंदरि अवेलेबल आहिनि। माना इवन माना माण्हू जेके टाइप 1 जा बि आहिनि, 70-80 साल जा, 30-35 सालनि जा रेंज में बि आहिनि, उहे वठनि था पिया, लॻाइनि था पिया, जेको हुनखे हेल्दी लाइफ जेकी गुज़ारनि था, एक्टिव लाइफ गुज़ारनि था पिया। बिज़नेसमैन आहिनि जेको हेॾे मीटिंग या जो हेॾे था वञनि, हेॾे था वञनि, तो पंहिंजो हर शइ मॉनिटर कंदा पिया हुनजे ज़रिए। ऐं इंसुलिन ऑटोमेटिकली जेको आहे न तव्हांजी शुगर हाई, उनजे अंदरि माना एम्पूल जेको आहे फिट करे छॾियो पंप जे अंदरि, ऑटोमेटिकली माना जेको आहे न इंसुलिन लॻंदी रहंदी, पंहिंजो पाण जेको आहे न माना त इहो रिलायबल आहे जी जी, माना काफ़ी अरसे खां वॾनि खे ॿारनि खे जे लॻे थो उन सां कोई नुक़सान, कोई इन्फेक्शन, कोई साइड इफेक्ट? कॾहिं माना जेको आहे न उनजो इन्फेक्शन थियण जा चांसिस हूंदा आहिनि, लेकिन तव्हां जेकॾहिं उहा ई ॻाल्हि थी वञे पंहिंजी बीमारी सां जेके तव्हांखे कंसर्न आहे न, तव्हां चओ त में असां हेल्दी रहूं, त पंहिंजे डॉक्टर ॾे वञनि त साईं थोरो ॾिसो माना ईअं माना पस्ती अचे, या कोई माना जेको आहे न ब्रूज़ ठही वियो आहे, त हुनखे माना थोरो 1-2 ॾींहं जे लाइ कढाए करे या कुझु करे जेको वरी हिनखे कराए सघे थो, कुझु एरिया चेंज करे सघे थो। अच्छा, सही। अच्छा डॉक्टर साहब, अॼुकल्ह लाइफस्टाइल ते असां जेका ॻाल्हि कयूं पिया, त लाइफस्टाइल जे अंदरि हिकिड़ी ॿी असांजे जेका शइ आहे ॾाढी ख़राबु, उहा इहा आहे त मोटापो थी थो वञे, ऐं कुझु वरी मोटापो कुदरती हूंदो आहे, सही, ओबेसिटी जंहिंखे असां चवंदा आहियूं, ऐं कुझु उहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां वज़न वधंदो आहे, असांजी चर्बी वधंदी वेंदी आहे, कुझु वरी नेचुरल हूंदा आहिनि फैट्स, त उन्हनि जे हवाले सां बि असांखे थोरो गाइड कयो। ॾिसो अॼुकल्ह जेको आहे न मोटापो, मां तव्हांखे ॿुधायां न, हाणे इलाही माण्हू चवंदा आहिनि त साईं जेको आहे न माना असां जेको 15-16-20 सालनि जे अंदरि में ओबेसिटी आहे न, पर असांखे शुगर न आहे, छा असांखे शुगर थी सघे थी? 100% थी सघे थी पई, ठीकु आहे न। या जेके करे जीअं रेजिस्टेंस असल में आहे, सॼो रेजिस्टेंस इशू तव्हांजी सेंट्रल ओबेसिटी जे करे तव्हांजो लबो इंसुलिन जेका माना ॾिए थो पियो, बीटा सेल्स जेको इंसुलिन ॾिए थो पियो, उहो तव्हांजी पेरीफेरल टिश्यूज़ ते पहुचे ई नथो, इन जे करे चर्बी जे करे, ठीकु आहे न। पोइ हाणे आस्ते हली करे लबो चवंदो भई मां त ॾियां थो पियो, भई रस्ते में रुकावट आहे, मां छा थो करे सघां, ठीकु आहे न। ओबेसिटी सिर्फ़ु न त कोई डायबिटीज़ माना करे सघे थी टाइप 1 या टाइप 2, पर माना कार्डियक इशूज़ बि करे सघे थी, मतिलबु हार्ट इशूज़ करे सघे थी, ठीकु आहे न। ब्लड प्रेशर वधाए सघे थी पई, फालिज करे सघे थी पई, खोड़ माना जेके कॉम्प्लिकेशन्स आहिनि माना मोटापे जे हवाले सां। पर अॼुकल्ह त जेकॾहिं कुझु नयूं ट्रीटमेंट्स अची वियूं आहिनि, जेके असां GLP-1 चऊं था पिया, माना इंजेक्शन्स आहिनि, जेकॾहिं तव्हां माना हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो इंजेक्शन लॻायो
तव्हांजो इलाही मोटापे ते माना जेको आहे न कंट्रोल थी सघे थो पियो। हा, पर उहो ई आहे त थोरी महांगियूं आहिनि ऐं जेको आहे न हुन सां गॾु कुझु प्रिकॉशन्स आहिनि। ॿिया माण्हू अॼुकल्ह चवंदा असां कीटो डाइट था कयूं जेको आहे न, हालांकि कीटो डाइट बि जेको आहे नुक़सानदेह आहे तमामु घणी। हा, तमामु घणी। हा, हू हिकदमि माना कार्ब्स छॾे था ॾियनि, कार्बोहाइड्रेट शुगर छॾे था ॾियनि जेको आहे न, उनजे करे बि माना कॉम्प्लिकेशन छो जो असांजी बॉडी में माना शुगर बि खपे, कार्बोहाइड्रेट बि खपे ई खपे, लेकिन माण्हू छा मेंटेन करे उन्हनि शयुनि खे हलजे न। हाँ, हे पर न हिकदमि 2 महीना से कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि क्लिनिक ते, भाई ये अब थोड़ा ले लें, सॉरी डॉक्टर साहब कीटो डाइट पे हो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो त ही शुगर जा जेके अल्टरनेट्स आहिनि, जेके टैबलेट्स जेके अचनि थियूं, इहे केतिरी हद ताईं फ़ाइदेमंद आहिनि? अल्टरनेट जे मतिलबु मां सम्झो न तव्हांजो माना जेके मेडिकेटेड टैबलेट्स आहिनि या न, ॾिसो न हाणे कैटेगरीज़ आहिनि माना जेको न हाणे सुकराल थी वई, कैंड्रिल थी न हा, इहे सुकराल ऐं कैंड्रिल जेके आहिनि माना कंहिं हद ताईं तव्हां वठी सघो था पिया। जे इलाही माण्हू ईंदा आहिनि चवंदा भई डाइट कोक ॾियो, ठीकु आहे न, या डाइट 7 एपिसोड डाइट कुझु बि ॾियो, माना वॉट एवर डाइट जेको आहे न, उहे बि जेको आहे न हाणे कुझु स्टडीज़ अचनि थियूं पियूं, ठीकु आहे न, उहे माना अञा वधीक हार्मफुल आहिनि माना एज़ कम्पेयर टू जेके तव्हां जेके नॉर्मल शुगर वठो था न, उन खां वधीक माना जेको आहे न जेके डाइट वारी शयूं आहिनि न, उहे तव्हांखे माना नुक़सानु आहे। स्टडीज़ हलनि थियूं। शुगर नाहे ऐं उहो बि पंहिंजो पाण खे मतिलबु मेंटेन रखण लाइ हिकिड़ो त मां कैंड्रिल थो पियां या सुकराल थो वठां, त उनजे जॉइंट्स ते इफेक्ट कंदो आहे। मतिलबु जॉइंट्स पेन बि करे सघे थो पियो ऐं एक्चुअली माना इंटेस्टिन ते आंडनि ते माना जेको आहे न उनजे अंदरि हिकिड़ो मोड ऑफ एक्शन स्टार्ट थी वेंदो आहे, जंहिंजे करे माना अञा शुगर लेवल जेको आहे न माना हाई थी वेंदी आहे। अञा स्टडीज़ हलनि थियूं पियूं जेको आहे न, जेकॾहिं अची वेंदियूं मार्केट जे अंदरि या माना मेडिकल लाइन जे अंदरि त उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। पर माना इन खां सुठो आहे त नेचुरल फ्रूट वठो भले, ठीकु आहे न, बजाए की तव्हां कैंडल यूज़ कयो था पिया। पर हर शइ आहे तव्हां पंहिंजी जेको आहे न कैलोरीज़ पंहिंजे उनखे बर्न कयो, ठीकु आहे न, जेतिरो जो कुझु बि खाओ था उनखे माना जेको आहे न मेंटेन रखो। सब चीजों का एक निचोड़ वॉक, मां चवंदी आहियां डॉक्टर साहब, वॉक इज मस्ट आयो। हाँ, वॉक इज द मतलब बेस्ट थेरेपी, स्पेशली टाइप 1 टाइप 2 ओबेसिटी, ठीकु आहे न, जेकर इहे तव्हां हिनखे माना वॉक कयो था न, इलाही बीमारी खां तव्हां जो हक़ीक़त ॻाल्हि आहे। चाहे सुबुह जो हिकिड़ो कलाक कजे या शाम जो हिकिड़ो कलाक कजे, पर लाज़मी कजे, करणु ज़रूरी आहे। हाणे इलाही माण्हू आहिनि माना चवंदा आहिनि साईं असांजी बिज़ी शेड्यूल आहे ॾाढो, अरे बाबा सिहत खां वधीक माना तव्हांजो जेको आहे न, उहो मां त हमेशह हुनखे चवंदो भई नमाज़ पढ़े, लिखियलु हूंदो आहे भितियुनि ते बि न, नमाज़ पढ़े क़ब्ल इसके कि आपकी नमाज़ पढ़ाई जाए, सही आहे न। हिन खां सुठो आहे भई तव्हांखे ॿियो कोई अस्पताल में खणी अचे त पंहिंजो पाण ध्यानु ॾियो, ठीकु आहे न, पंहिंजो तव्हां शुगर कंट्रोल कयो, वॉक कयो, त तव्हांजा खोड़ मसइला तव्हांजा हल थी सघनि। मतिलबु का शइ खपंदी भरिसां दुकान हूंदो, हुन में बि गाॾी ते वेंदासीं, बाइक ते वेंदासीं, साइकिल कढंदासीं, भाई पंधु छो कोन था कयो, थोड़ो त पघर निकिरे न भला। हा, न न अचो हिकिड़ी माना जेको न रूटीन ठही वई आहे माण्हू जी न, माना जेको कुझु बि करिणो आहे बाइक कढो बाबा, कुझु बि करिणो आहे गाॾी ते वञो, जेको आहे विसरी वई आहे त इहा बि काई असांखे शइ माना वॉक बि करणी आहे असांखे, या कोई महिनत वारो कमु जेको न करिणो आहे, घर में बि वेठो हूंदो भाई हीअ त शइ त खणी ॾे भला, सही ॻाल्हि आहे, हा पाणी पाण न उथंदासीं, न पाण न उथंदासीं जेको आहे, इनजे करे पोइ तव्हां कॉम्प्लिकेशन ॾिसो था। सही ॻाल्हि आहे। त डॉक्टर साहब हिते हिकिड़ो गानो इंजॉय कयूं। न न शोएब भाई जे हवाले से बिल्कुल, शोएब भाई बचपन के दिन मेरी बहन ने याद दिला दिए थे जुबैदा ने, तो उनकी फरमाइश भी थी। बचपन के दिन बिल्कुल बड़े अच्छे दिन थे, बचपन के बड़े गाने हैं, बचपन की मोहब्बत के भी गाने हैं। हाँ, बचपन की मोहब्बत तो फिर आप ही याद कर सकते हैं। मैं अक्सर गाता हूँ वो गाना, हेलो हेलो, अगर जुनैद की इजाज़त हो तो मैं गा लूँ। जुनैद इजाज़त है? हाँ इजाज़त है। तो बचपन का पहले गाना मैं गाता था डॉक्टर साहब आपकी नज़र। बचपन 55, बचपन की मोहब्बत को 56 से ज़रब देना, जब याद मेरी आए 10 और जमा करना। आज सारे बचपन के गाने अमानुल्लाह के लिए और दमसाज के लिए, दमसाज के लिए भी। मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे,
आज बैठे बिठाए क्यों याद आ गए, मेरे अपनों से मुझको मिला दे कोई, मेरा बचपन किसी मोल ला दे कोई, मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे दिन। आज बैठे बिठाए क्यों याद आ गए, मेरे अपनों से मुझको मिला दे कोई, मेरा बचपन किसी मोल ला दे कोई, मेरे बचपन के दिन। अच्छा, ये गाना मुझे इतना याद था डॉक्टर साहब, और इससे आगे मैं इस गाने में बहुत इमोशनल भी हो जाता हूँ, तो मैं गजल आपको सुना देता हूँ। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो। पहलू में बैठे रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो। वक्त की कैद में जिंदगी है मगर, वक्त की कैद में जिंदगी है मगर, चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं, चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं, इनको खो कर मेरी जाने जा उम्र भर ना तड़पते रहो, आज जाने की जिद ना करो। और मैं कह रहा हूँ, आज गाने की जिद ना करो, तुम ही सोचो जरा क्यों ना रोकें तुम्हें, तुम ही सोचो जरा क्यों ना रोकें तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुम, जान जाती है जब उठ के जाते हो तुमको अपनी कसम जाने जा, बात इतनी मेरी मान लो, आज जाने
शुगर पेशेंट की तो यही ख्वाहिश होती है डॉक्टर साहब, आज खाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो। ये था। वाह जी वाह श्री भाई, सारी मैं मैंने तो अपनी पता नहीं ख्वाहिशात भी कहाँ से जाहिर कहाँ कर दी। पहुंच गई थी। आपने- सारे काम पूरे कर दिए सारे आपने। काम मैंने आपसे अपनी सारी ख्वाहिशात भी पूरी कर दी, मुझे वाह मीठा जी भी वाह। खाने दें, मुझे चावल बिरयानी भी खाने दें, और मुझे डॉक्टर साहब से मैंने सारी अपनी गज़ल में फरमाइशी फिर पूरी डॉक्टर साहब करी। आपको जब एडमिट करेंगे हॉस्पिटल, फिर आपको कहेंगे आज जाने की जिद ना करो। फिर डॉक्टर साहब बोलेंगे, मैं भी कह दूंगा यूं ही पहलू में बैठे रहे हैं, आप क्यों जा रहे हैं। डॉक्टर साहब बता चाहिए ना ना ज़रूर जो है ना। मैं तो मुश्किल साथ आया हुआ, तोबा पहले मना किया था। तोबा तोबा, मतलब इहो हिकिड़ी इंतिहा हूंदी आहे, इहो हिकिड़ी मां चवंदी आहियां त हाइट ऑफ छा चइजे हिनखे? मतलब सम्झाए वेंदा आहियूं, लेकिन चवंदा त न भाई खाइणो आहे, अलाह साईं रहम करे इन्हनि पेशेंट्स ते जेको आहे जेके नथा मुड़नि खाइण पीअण खां, जेको आहे ख़तरनाक आहे न, पंहिंजी ज़िंदगी सां पाण खेॾणु थो थिए। शायदि कुझु साल अञा तव्हां जी सघो था, पर तव्हां इन्हनि ग़लतियुनि जे करे तव्हां 2-3 साल पहिरियां ई अलाह खे प्यारा थी चवनि था त लिखियलु एतिरो हुयो न, मतिलबु लाइफ असांजी एतिरी हुई जेको आहे न। असां त ॾिसूं था हॉस्पिटल्स में न, जेके माना क्रॉनिक डायबिटिक पेशेंट्स आहिनि, उन्हनि जी कॉम्प्लिकेशंस ॾिसूं था पिया, उन्हनि जा पेर ॾिसूं था पिया, या उन्हनि जा माना किडनीज़ जा इशूज़ ॾिसूं था पिया, ब्रेन इशूज़ ॾिसूं था पिया, त चवंदा आहियूं वरी काश ही चयो मञे हा, माना त अॼु हिन पोज़ीशन ते जेको आहे न माना न हुजे हा। माना बिलीव कयो त जेके डायबिटिक पेशेंट्स आहिनि न, सुठी लाइफ गुज़ारे सघनि था पिया, तमामु सुठी लाइफ गुज़ारे सघनि था पिया, पर थोरो सिर्फ़ु इन खाइण पीअण खे माना जेको आहे न उहो कयो। ऐं हिकिड़ी शइ मूंखे थोरी यादि अची वई, मूंखे ॾुख बि थिए पियो त पंहिंजे उन खे माना जेके औलाद आहे, उन ॾींहुं ताज कॉम्प्लेक्स में ऐं पेशेंट माना ॾिसां पियो त ॿार एम्बुलेंस ते खणी आया पेशेंट खे न, चई डॉक्टर साहब डायबिटिक पेशेंट आहे ऐं तव्हां हिनखे माना ॾिसो। यकीन कंदुमि मां ॿाहिरि अची ॾिठोमांसि, उनजी पेशेंट जे टंगुनि में कीड़ा पइजी विया हुया, त उन जा ॿार चवनि था त असांखे त ख़बर ई न आहे त हिनखे शुगर आहे एॾी। अरे भई के कीड़ा जेके तव्हांजा गैंग्रीन थी वई आहे टंग पेर, इहो अॼु जी त न ठही हूंदी न, की हिनखे ज़मानो लॻो हूंदो माना, ठीकु आहे न। त माना जेको आहे न पंहिंजे हुन औलाद खे बि मैसेज त पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखनि, ठीकु आहे न, त हुनखे माना ॾिसनि त भई वीचारो पियो आहे, हुनखे कीड़ा पइजी विया आहिनि, त चई असांखे ख़बर ई न। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह सां हिदायत ॾिए सभिनीनि खे, पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। जी व्यूअर्स, वक़्तु थियो ब्रेक जो, काले न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, जो थींदो रहंदो आहे, मां हेॾा ॾिसां वरी होॾा ॾिसां वरी हेॾा ॾिसां, म्यूज़िक जो कोन थो वॼाए। शिव भाई, शिव भाई वैसे कहाँ थे आप? नहीं, मैं असल में ना इधर ही थे, इधर ही था मैं, लेकिन मैं उसकी वो सेट कर रहे थे सेट कर म्यूजिक। रहा था। चले माफ़ किया, आज माफ़ किया, अगली बार फिर आपकी क्लास लेंगे, कोई मसला नहीं है। अच्छा डॉक्टर साहब, हाणे असां क्रॉनिक ते बि ॻाल्हाए सघियोसीं, ॻाल्हाए छॾियो, ऐं वरी ॿारनि जे हवाले सां बि ॻाल्हि कईसीं, वॾनि जे हवाले सां बि ॻाल्हि कईसीं। हिकिड़ो ॿियो मेन इशू ईंदो आहे प्रेगनेंसी वारे टाइम जी जी। त प्रेगनेंसी वारे टाइम ते सम केसिस इहे हूंदा आहिनि जेके उन्हनि में ख़बर पवंदी आहे, डायग्नोस थींदी आहे त भई तव्हांखे शुगर थी वई आहे। सही। ऐं वरी इहो बि थींदो आहे त जॾहिं डिलीवर थी वेंदो आहे बेबी, त उन खां पोइ इहो बि ॿुधाईंदा आहिनि डॉक्टर्स त हाणे यार ओके, हाणे को मसइलो कोन्हे, पर कंहिं कंहिंखे कंटिन्यू परमानेंट थी वेंदी आहे। हा, ऐं छा उन जो असरु ॿार ते बि पए थो? ॾिसो माना जेको आहे न, हाणे जेके असां GDM चवंदा आहिनि न, गेस्टेशनल डायबिटीज़ मेलाइटस, ठीकु आहे न, उहा माना उहा शुगर जेका प्रेगनेंसी जे दौरान माना थी वञे, उन जी जेका ट्रीटमेंट मॉडलिटीज़ आहिनि। हाणे जेकर कोई टाइप 1 में हाणे 20 सालनि जी छोकिरी आहे, शादी कई आहे, उनखे त इंसुलिन ते ई रखिणो आहे उनखे, ठीकु आहे न। हा, माना उहो त विदाउट इंसुलिन माना
जेको आहे हुनजो कोई इम्पॉसिबल। पर जेकॾहिं हाणे काई 35-40 जी लेडी आहे माना प्रेगनेंट थी वई आहे, उनजी प्रेगनेंसी जे दौरान माना उनखे डायबिटीज़ थी वई आहे, GDM थी वई आहे, त ठीकु आहे न, त उनखे बि असांखे माना इंसुलिन ते रखिणो आहे, ठीकु आहे न। माना जेको आहे न उन खां बाद में तव्हां जॾहिं डिलीवरी थी वञे माना उन खां बाद ॿारु ॼमी थो वञे, जेकॾहिं उनजी माना तव्हां 2-3 ॾींहं उनखे कुझु बि न आहे ॾियणो, जेकॾहिं ॾिसो त माना कंट्रोल में रहे थी त ठीकु आहे, जेकॾहिं नथी रहे कंट्रोल में शुगर त तव्हां टेबलेट्स ते उनखे तव्हां रखी सघो था पिया। पर फर्स्ट ट्राइमेस्टर, सेकेंड ऐं थर्ड में जेको आहे न हर हाल में तव्हां उनखे माना इंसुलिन ते रखो ई रखो। इलाही लेडीज़ बि ईंदियूं आहिनि मूं वटि माना त जेको आहे डॉक्टर साहिबु असां इंसुलिन न लॻाईंदासीं। अरे भाई जेकॾहिं तव्हां इंसुलिन न लॻाईंदव तव्हांजे ॿार ते जेको आहे न माना असरु पवंदो, उनजो वज़न अंदरि ई अंदरि जेको आहे न माना वधी सघे थो ॿार जो। हा, त IUD माना यूट्राइन डेथ बि थी सघे थी पई न ॿार जी। त इन जे करे माना ज़रूरी आहे त GDM जे पेशेंट्स खे माना फर्स्ट ट्राइमेस्टर खां वठी इंसुलिन ते असांखे माना रखिणो आहे। या जेके बि गायनेकोलॉजिस्ट जेके लेडी डॉक्टर्स आहिनि उन्हनि ॾे वञनि थी पियूं, उनखे मशवरो ॾियनि त भई तव्हां पंहिंजे कंहिं बि डायबिटोलॉजिस्ट खे ॾेखारियो, ऐं इन जेकॾहिं पाण ट्रीट कनि थियूं त उनखे माना हर हाल में जेको आहे न इंसुलिन ते ई माना रखनि, छो जो उहे कॉम्प्लिकेशंस खां जेको आहे न बची वेंदियूं, प्लस जेको आहे न जीअं नॉर्मल रूटीन में माना डिलीवरी थींदियूं आहिनि त उहो माना जेको आहे न उनजूं थी सघे थी पई। ऐं अगरि लेट्स सपोज़ डिलीवरी वारे टाइम ते उन्हनि जी वधी थी वञे पई शुगर, त पोइ C सेक्शन जी तरफ़ बि वञी सघे। हा, वञी सघे थो पियो माना जेको आहे न माना जेकॾहिं अॼुकल्ह त माना न बि हुजनि हूअं ई C सेक्शन जाम थियनि था पिया, ठीकु ॾिसो त हर माना जॾहिं वञण जी देरि ई न आहे डॉक्टर्स रेडी वेठी आहिनि भई C सेक्शन, ठीकु आहे न। पर हिन में त तव्हांखे माना इलाही ख़्यालु रखिणो आहे जेको आहे न, छो जो हिन में 2 जानियुनि जो माना हा मसइलो आहे, ठीकु आहे न। माना ॿार बि अंदरि उनखे बि माना मसइलो थी सघे थो, उनजी माउ खे बि मसइलो थी सघे थो। इन जे करे प्रीमेच्योर डिलीवरी बि थी सघे थी। हा, जेकॾहिं शुगर न आहे त एबॉर्शन बि थी सघनि थियूं भई माना जेको आहे न प्रीमेच्योर ते पंहिंजी जॻह ते, पर माना जेको आहे न एबॉर्शन्स बि थी सघनि था पिया, छो जो हाई शुगर जे अंदरि जो न इंटरनली जेको माना सॼो माना सिस्टम माना धर्म भरम थी वेंदो आहे, ॿार खे माना उहा जेको आहे न सप्लाई न्यूट्रिशन से कुझु बि न माना जेको आहे न मिली सघंदियूं आहिनि। त इन जे करे जेको आहे न माना हिकु सुठी गायनेकोलॉजिस्ट खे तव्हां हुनखे माना इंसुलिन ते रखो। उहो टाइम ते अहिड़ो हूंदो आहे जो प्रॉपर केयर जी मतिलबु औरत खे ज़रूरत हूंदी आहे। ज़ाहिर आहे हू पाण खाईंदी पीअंदी त हुनजे ॿार खे खाधो मिलंदो, ऐं उनखे न्यूट्रिशन्स बि खपनि, उनखे प्रोटीन्स बि खपनि, उनखे कैल्शियम बि खपे, उनखे हर शइ खपे। हा, त जेकॾहिं उनजी रूटीन में पूरी शइ न हूंदियूं या एक्सेस में माना हूंदियूं त पोइ ॿार ताईं कीअं माना जेको आहे न वञी सघे थी। ॿार जी इवन जेको आहे न कॾहिं कॾहिं अहिड़ो बि दौरु अचे थो माना ॿार बि माना परमानेंट डायबिटीज़ थी सघे थो पियो जो न। हा, सही आहे। त इन करे माना इलाही जेको आहे न माना जेको आहे न प्रिकॉशन जी ज़रूरत हूंदी आहे, ठीकु आहे। जेकॾहिं न कंदा त माना कॉम्प्लिकेशन्स इलाही आहे। अच्छा डॉक्टर साहब, ईअं बि थींदो आहे त जीअं अगरि कंहिंखे न आहे फैमिली में ऐं उनखे थी थो पवे शुगर, त उनजो छा रीज़न आहे? उहो तव्हांखे ॾसियुमि न, त माना हिकु त जेकॾहिं टाइप 2 आहे 30 ईयर्स खां बाद में आहे त लाइफ स्टाइल, ठीकु आहे न। हा, लाइफ स्टाइल जे करे तव्हांखे माना जेको आहे न शुगर थी सघे। ऐं जेकॾहिं माना जेके टाइप 1 जी एज में आहे त पोइ वायरसिस प्लस जंहिं तव्हां बगुल तव्हांखे भई फैमिली में न आहे, जेनेटिक्स माना हुनजी इन्वॉल्व न आहे, पर हुनखे माना टाइप 1 थी वियो, हिन जो मतिलबु आहे त के वायरसिस हुनखे माना अटैक हुनजी जेकी इम्यूनिटी सिस्टम आहे न, ऑटो इम्यून जेके असां चवंदा आहियूं माना उहो डिस्टर्ब थी वियो, उनजे करे माना जेको आहे न मुंहिंजा बीटा सेल्स डैमेज थी विया। पर कुझु माण्हुनि जो लाइफस्टाइल बि सही हूंदो आहे, वॉक बि कंदा आहिनि, हर तरह सां हू परफेक्ट हूंदा आहिनि, पर तॾहिं बि उन्हनि जो अगरि ॿुधंदा आहियूं त भई शुगर आहे त थोरो कंक्लूजन हूंदो आहे त भई छो न। त उहो चवां थो न, त पोइ हुनजी माना कंहिं न कंहिं हद ताईं का बि कंहिंखे ॾिसो थायराइड कोई इशूज़ आहिनि, ठीकु आहे न, या कोई ॿिया इशूज़ आहिनि, उनजे करे बि माना जेको आहे न उनजी सॼी सिस्टम खे माना जेको आहे न असरु पवंदो आहे। इलाही माण्हू हूंदा आहिनि त साईं असांखे कुझु फैमिली में कंहिंखे न सनो बि आहे लेकिन मूंखे शुगर थी वई आहे न, ठीकु आहे न। पर कॾहिं कंहिं ज़माने में माना हुनखे कुझु ऑटो इम्यून का बीमारी थी हुजे, माना खोड़ स्किन में बि जेको आहे न माना जीअं सोरियासिस आहे, SLE आहे, लाइकन प्लेनस आहे, इहे सभु ऑटो इम्यून जेके डिज़ीज़िस आहिनि न, जेकॾहिं तव्हांखे माना प्रीवियसली का हिकु बि बीमारी तव्हांखे लॻी आहे ऑटो इम्यून न, त उहो तव्हांजी सॼी माना इम्यूनिटी खे माना डिस्टर्ब करे सघे थो, उनजे करे ई माना जेको आहे तव्हांखे डायबिटीज़ माना थी सघे थी पई। सही। अच्छा, हिकिड़ो सवाल मां तव्हांखां इहो करणु चाहींदसि रिगार्डिंग यू, त तव्हां पाण माशाल्लाह डॉक्टर आहियो, तव्हां सभिनीनि जो ख़्यालु रखो था, सभिनीनि जे डाइट जो ख़्यालु रखो था, डायबिटीज़ जो ख़्यालु रखो था, तव्हांजी पंहिंजी सिहत जॾहिं अचे थी त तव्हां उनखे कीअं ॾिसंदा आहियो?
ॾुखियो सवाल पुछो अथव। न इहो पुछणु ज़रूरी आहे भई, डॉक्टर त डॉक्टर आहे न, ॿियनि जो ख़्यालु रखे त डॉक्टर पंहिंजो ख़्यालु कीअं थो रखे। ॾिसो जेकॾहिं हिकु सुठो जेको न डॉक्टर माना जेको पंहिंजो सुठो ख़्यालु रखे थो न त ॿियनि जो बि माना सुठो ख़्यालु रखे थो। जेकॾहिं पंहिंजो ई ख़्यालु नथो रखे, हाणे इलाही तव्हां ॾिठो कॾहिं कॾहिं ॾिठो त 3 मिंटनि में डॉक्टर हिकिड़ो पेशेंट ॾिसी छॾींदो आहे। हाणे तव्हां असां हिकिड़ो वर्ड यूज़ कंदा आहियूं भई इम्पैथी एंड सिंपैथी, ठीकु आहे। हाणे इम्पैथी माना जेको आहे इम्पैथी जो मतिलबु इहो आहे त तव्हां पंहिंजी जॻह ते जेको आहे न मरीज़ खे पंहिंजी जॻह ते ॾिसो त उहो कीअं माना जेको आहे न पंहिंजी उहो करे थो पियो न। ऐं सिंपैथी माना हा भई मूं वटि मरीज़ आयो, अदा जेको आहे न साईं ख़ुशि आहियो, चाक चङा भला ठीकु ठाक, घर में सभु ख़ैरु लॻो पियो हुयो, मरीज़ ख़ुशि थी वेंदा सभु, डॉक्टर खे मूंसां जेको आहे न उहो सिंपैथी आहे। हाणे 3 मिंटनि में तव्हां वटि कहिड़ी जेको आहे न उहा आहे त मरीज़ खे जेको आहे हर शइ ब्लड प्रेशर बि ॾिठो, शुगर बि ॾिठी, 3 मिंटनि में हा बाबा हीअ खा हीअ खा हीअ खा, तव्हां छा सम्झो था त उहो पेशेंट सेटिस्फाई हूंदो। इन जो मतिलबु डॉक्टर पाण ई माना जेको आहे पंहिंजो ख़्यालु न माना रखण वारो माण्हू आहे न। त भई तव्हां मरीज़ खे घटि में घटि 10 मिंट 15 मिंट ॾियो त जीअं हू उनखे माना अंडरस्टैंड करे सघे। मरीज़ सेटिस्फाई थींदो त मरीज़ बि चवंदो न भई डॉक्टर साहिबु सुठो आहे, जीअं असांखे माना टाइम बि ॾिनो ऐं माना दुख सुख बि ओरियो, सही आहे न। बाक़ी 3 मिंट में 2 मिंटनि में जेको आहे न अदा शुगर जो मरीज़ मूंखे सम्झ में न ईंदो आहे कॾहिं कॾहिं त माना चवंदा डॉक्टर 100 मरीज़ थो ॾिसे, सुठो डॉक्टर 100 मरीज़ थो ॾिसे, त उन 100 मरीज़ माना ॾिसे छा थो पियो न, सही आहे न। कहिड़ी ज़रूरत आहे एॾी लिस्ट लंबी करण जी, तव्हां 2-3 ॾिसो, 10 ॾिसो, 10 खे ई त सुठो टाइम ॾियो। उहो ई त चऊं था न। तॾहिं हिकु मुंहिंजो त इहो हूंदो आहे न जेको कंसल्टेशन, भाई व्हाट डू यू मीन बाय कंसल्टेशन न। अदा कंसल्टेशन तव्हां मरीज़ खे घटि में घटि बि कलाकु ॾियो, अधु कलाकु ॾियो, 20 मिंट त ॾियो, ठीकु आहे न। त पोइ मरीज़ पंहिंजो हर शइ तव्हां सां जेको आहे न माना शेयर कंदो। मरीज़ ॿुधाइणु चाहींदो बसि बसि ठीकु आहे मां सम्झी वियुमि, सही आहे वञ जेको हलियो जेको, ऐं करे न सघंदो आहे उहो करे सघे थो जेको पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखंदो डॉक्टर, ठीकु आहे न। ऐं पोइ पंहिंजे मरीज़ जो माना जेको आहे न ख़्यालु रखंदो। मां इलाही हेल्थ कॉन्शियस आहियां त अलहमदिल्ला माना डायबिटीज़ या कोई बि शइ काई बि न आहे जेको आहे न माशाल्लाह 52 इयर्स ओल्ड, ठीकु आहे न। ख़्यालु रखियो आहे त मां पंहिंजे मां हार्डली 8-10 पेशेंट माना डेली ॾिसंदो आहियां, वधीक माना जेको आहे न ॾिसो, छो त ज़्यादातर त कॉस्मेटिक्स जा प्रोसीजर्स कंदो त ॿुधायो त उन में त माना 1 घंटो 1.5 घंटो जेको लॻी वेंदो आहे, ठीकु आहे न। पर जेकॾहिं OPD बि कंदो आहियां ताज कॉम्प्लेक्स में न त माना तक़रीबन 20 खां 25 मिंट हिकिड़े पेशेंट खे ॾींदो आहियां, ठीकु आहे न। भले 5 मिंट ॾिठा, 2.5 कलाक 3 कलाक, भई पेशेंट सेटिस्फाई जेसि ताईं नथो थिए त तव्हांजी माना ईअं सम्झो त उहा इल्मु तव्हांजो माना उहा बेकार आहे, ठीकु आहे न। मरीज़ खे तव्हां टाइम ॾियो, माना उनजी शयूं तव्हां सम्झो, उनजो माना दुख सुख ओरियो, ठीकु आहे न। बाक़ी न सिर्फ़ु ॾिसी करे दवा लिखण में आई थिंक माना हिकिड़े डायबिटोलॉजिस्ट जो इहो उहो न आहे त भई मरीज़ ॾिसी छॾियोसीं जेको आहे। ॿियूं हल्कियूं मुल्कियूं जे बीमारियूं GP प्रैक्टिस में अचनि थी पयूं, साईं खंघि खुड़को आहे या उहो वठी छॾे न। बाक़ी जॾहिं तव्हांजी दिलि जी बीमारियूं आहिनि, पर तव्हांखे ॿुधायो न हिते डिप्रेशन जो बि वॾो हिकिड़ो माना पहलू अथव। जॾहिं तव्हांखे डायग्नोस थी वञे न टाइप 1 डायबिटीज़ या टाइप 2, अधु माण्हू डिप्रेशन में थो हलियो वञे, ठीकु आहे। त हाणे हिनखे तव्हां पहिरियों त चइबो सबसे पहले घबराना नहीं है, सही ॻाल्हि आहे, सबसे पहले घबराना नहीं है, ठीकु आहे। उनखे तव्हां थोरो हिकिड़ो माना टेक त ॾियो, सिंधीअ में जेके चवंदा आहिनि न दादा को थी वियो शुगर थी वियो त हिकिड़ो वॾो माना मसइलो आहे न, ठीकु आहे न। माण्हू जेको यार शुगर थी वई मूंखे, शुगर थी वई त छा थी वियो, शुगर का कैंसर त न आहे न, ठीकु आहे न। नई का विचण तड़ बीमारी आहे जो माण्हू परेशान थी, इलाही बीमारियूं हूंदियूं आहिनि न माना TB या कंटेजियस, भई तव्हांखे तव्हां ॿिए खे लॻी सघे थी। शुगर की माना विचण तड़ त बीमारी न आहे न, अदा ठीकु आहे थी वई आहे, कंट्रोल कयो। जेकॾहिं डाइट सां एक्सरसाइज़ सां नथो थिए त टेबलेट्स आहिनि, इन सां बि नथो थिए त इंसुलिन आहे, ठीकु आहे न। वधि में वधि बि तव्हां इंसुलिन ते ईंदो न। ऐं माण्हू चवंदा आहिनि त भई इंसुलिन आख़िरी स्टेज आहे, इंसुलिन जेको आहे न आख़िरी स्टेज जो कॉन्सेप्ट न आहे। इंसुलिन इज़ द बेस्ट थेरेपी। जेकॾहिं तव्हां माना टाइप 2 में बि चओ था न, इलाही माण्हू चवंदा साईं 10 साल थी विया आहिनि त मूंखे शुगर हाणे कंट्रोल अथव, इंसुलिन ते अचो था। पर असां वटि हाणे एतिरी ओरिएंटेशन थी वई आहे, माण्हू कुझु अहिड़ा बि अचनि था असांखे डायरेक्ट इंसुलिन ते रखो, छो जो टेबलेट्स सां खाइण सां वरी माना ॿिया बि साइड इफेक्ट्स थी सघनि था पिया। इन खां सुठो आहे त भई तव्हांजी इंसुलिन लबो नथो ठहे त असां ॿाहिरां आर्टिफिशियल ॾिनोसीं। बसि उहो जंहिंखे अवेयरनेस आहे त उहे इंसुलिन जी तरफ़ अचनि। हा, इलाही पाण हाणे माण्हू पाण चवंदा अचे साईं पोइ असांखे इंसुलिन ते रखो था, ठीकु आहे न। हाणे त इंसुलिन अहिड़ी बि माना अची वियूं आहिनि ट्रीटमेंट इंजेक्शन्स न, हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो बि तव्हां वठी सघो था पिया, हा ठीकु आहे न। ऐं हुन खां अलावा राति जो सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो बि तव्हां वठी सघो था पिया। सुबुह जो टेबलेट वठो, राति जो हिकु दफ़ो इंसुलिन लॻायो, या हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो इंसुलिन लॻायो। उन सां तव्हांजो वज़न बि घटिजी थो वञे ऐं तव्हांजी शुगर बि कंट्रोल में रहे थी पई। इहो त ज़बरदस्त आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं अवेयरनेस अचे थी त पोइ माण्हू पंहिंजो
ख़्यालु रखणु शुरू करे छॾियो अथो। अच्छा डॉक्टर साहिबु, जीअं शुगर आहे त पोइ उन्हनि जे लाइ खाधे पीते जो जेको ख़्यालु जेको रखिजे त यानी छा खाइनि, कहिड़ो फ्रूट खाइनि? हाणे फ्रूट त सभु मिठा आहिनि। हाँ न पर तव्हांखे ॿुधायो, तव्हां सुठो सुवालु कयो आहे। ॾिसो हिकु डायबिटिक पेशेंट्स जा न जेकी फीमेल आहे न उनखे माना 1500 कैलोरीज़ वठणियूं आहिनि पर डे, ऐं मेल आहे उनखे माना 1800 कैलोरीज़ जेको आहे न वठणियूं आहिनि। हाणे तव्हांखे माना सभु शयूं डिसाइड करणियूं त भई मूंखे फ्रूट बि वठिणो आहे, मूंखे राइस बि वठिणा आहिनि, मूंखे जेको आहे न चपाती बि वठिणी आहे, मूंखे हीअ शयूं बि वठिणियूं आहिनि। तव्हां ॾिसो कैलकुलेट कयो त भई हिन में केतिरी केतिरी शयूं आहिनि, असांखे हाणे सभु मिलाईंदासीं त मुंहिंजियूं 1500 ठहंदियूं या 1800 कैलोरीज़ ठहंदियूं। त तव्हां जेको आहे न माना उन तरीक़े सां पंहिंजी जेको आहे न उहो मेंटेन कयो, ठीकु आहे। जेकॾहिं हाणे 1800 रिकमेंडेड आहे मेल जे लाइ, जेकॾहिं 3000 थो वठे त पोइ कहिड़ी हुनजो माना फ़ाइदो थेरापी वठण जो जेको आहे न। उनखे तव्हां पंहिंजी डाइट खे तव्हां मेंटेन कयो। तव्हांखे कार्बोहाइड्रेट 60% वठणी आहे, तव्हांखे प्रोटीन जेको आहे न 25 खां 30% वठणी आहे, तव्हांखे फैट 15 खां 20% वठणी आहे। इहे तव्हां बैलेंस करे पंहिंजी डाइट में माना जेको आहे न वठो त तव्हां मुंहिंजे ख़्याल में 1500 करणा चल 2000 रुपये कैलोरीज़ जेको आहे न मेल में हली वेंदियूं, फीमेल में 1500 खां माना 1800 ताईं हली वेंदियूं। इहा बि माण्हुनि खे ख़बर कोन्हे न त असां जेको खाऊं था उन में केतिरा कैलोरीज़ आहिनि, अॼुकल्ह ॾिसो चार्ट्स आहिनि, कोई इन शयुनि खे फॉलो नथा कयूं न। डाइट चार्ट्स फॉलो नथा कयूं, कैलोरीज़ चार्ट जेको आहे फॉलो नथा कयूं, ख़बर ई न पवंदी आहे। असां पेशेंट्स खे माना तक़रीबन माना जेको आहे न इहे डाइट चार्ट्स ॾींदा आहियूं न। पर अॼुकल्ह त हिकिड़ी सुठी शइ इहा आहे एडवांसमेंट त माना तव्हांजी गूगल ते माना हर शइ अची वई आहे, ठीकु आहे न। तव्हां कुझु बि ॾिसो भई हाणे फ़र्ज़ु करो भई बनाना आहे, हुन में भई केतिरी कैलोरीज़ आहिनि, हिकिड़ी खजूर आहे हुन में केतिरी कैलोरीज़ आहिनि, माना जेको आहे ॾिसी करे त पंहिंजो कैलकुलेट करे जेको आहे न माना पंहिंजो तव्हां शेड्यूल करे सघो था पिया, ठीकु आहे न। हाणे हर डॉक्टर माना बक़ौर तव्हांखे ट्रीटमेंट में माना डाइट चार्ट त न सम्झाईंदो न, सही आहे न। तव्हां पाण बि थोरो माना हुनखे सर्च कयो। पर इलाही माण्हू जेके डिज़ीज़ ओरिएंटेड माना आहिनि, हेल्थ ओरिएंटेड आहिनि, कॉन्शियस आहिनि न, त उहे कनि था पिया, ठीकु आहे न। हा पर माना 1500-1800 कैलोरीज़ जेको आहे न माना मेल फीमेल जे लाइ आहिनि। सही, ज़बरदस्त। ऐं अलाह करे त जेके बि ॾिसनि था असांजो शो, जेके बि भाउ भेण, त उहे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखनि ऐं स्पेशली पंहिंजे ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता तव्हांजी फैमिली में कंहिंखे शुगर आहे ऐं काफ़ी टाइम खां वठी आहे, तव्हांखे ख़बर नथी पए, त इहो रूटीन ठाहियो, महीने में हिकु भेरो या 2 महीननि में हिकु भेरो डॉक्टर वटि रूटीन चेकअप लाइ लाज़मी वञो। इन शइ खां अवॉइड न कयो, पंहिंजे ॿारनि जो बि रूटीन चेकअप करायो, पंहिंजो बि करायो, पंहिंजे पेरेंट्स जो बि करायो। त उन सां छा आहे जो मतिलबु हिकिड़ो थींदो आहे न त लास्ट स्टेज थी वई, हे थी वियो, उन्हनि शयुनि खां इंसानु बची वियो। हिकु ॿी शइ मां मतिलबु स्पेशली मैसेज सम्झो, जीअं टीचर्स आहिनि स्कूल जे हवाले सां, जॾहिं ॾिसो त कोई ॿारु आहे टाइप 1 डायबिटिक आहे, उन्हनि खे माना ईअं निंदियो न वञे पंहिंजे में स्कूल में न, त भई हीउ शुगर जो ॿारु आहे या हुनखे खेॾण ते माना पाबंदी आहे या ॿारनि ॿियनि सां विढ़ण में पाबंदी आहे। उहो ॿारु जेको आहे न बजाए के हिकु सुठी तालीम जे बजाए डिप्रेशन में माना डॉक्टर साहब मूंखे इहो लॉजिक अञा ताईं सम्झ में कोन आयो आहे, गॾु विहारनि छो कोन था, इहो लॉजिक छा आहे? हा न असल में छा आहे त माना ओरिएंटेशन न आहे न, अवेयरनेस न आहे त भई कोई अहिड़ो कोई अशुद्ध बीमारी त न आहे न, ठीकु आहे न। त प्लस जेके माण्हू खे जेके शुगर आहे लिकाइनि था फैमिलीज़ खां, त न भई हिनखे तव्हां न ॿुधायो त भई हिनखे शुगर आहे, ठीकु आहे न। भई इनजो को कहिड़ो माना जेको आहे न रीज़न आहे, हिकु लॉजिक आहे त ॿार खे तव्हांखे छोकिरी आहे या छोकिरो आहे शुगर थी वई आहे, शादियूं करे सघनि था पिया, हर शइ हिनजी नॉर्मल हूंदी आहे, ठीकु आहे न। हिकिड़ी भई इंसुलिन न पई ठहे, तव्हां 12 इंसुलिन लॻाए था पिया, ज़िंदगी ॾिसो न 70, 80, 85 साल ताईं बि माण्हू जेको आहे न डायबिटिक माण्हू जहिड़ो रही सघे थो पियो। त तव्हां जेको आहे उनखे माना लिकायो न, ऐं जेको आहे चोरी छुपी वञी करे वॉशरूम में ईअं हेॾे होॾे करे इंसुलिन लॻाइणु, इहो मुंहिंजे ख़्याल में जेको आहे न सही न आहे। तव्हां पंहिंजी जेको आहे उहो ई चवां थो न ओरिएंटेशन ऐं जेको आहे न अवेयरनेस ज़रूरी आहे। स्कूलनि में माना जेको कोई सेमिनार्स अरेंज कनि माण्हू, ऐं उनखे थोरो माना डायबिटीज़ एजुकेशन ते थोरो डिस्कस करे माण्हू, ॿारनि टीचर्स खे सभु विहारे करे भई जेके तव्हांजे स्कूल में ॿार अहिड़ा आहिनि त उनखे तव्हां कहिड़े तरीक़े सां माना जेको उनजी तालीम कयो, उनखे कहिड़े तरीक़े सां ध्यानु रखो उन्हनि ते, या कोई मसइलो थिए त हिकदमि उनजे पेरेंट्स खे तव्हां कॉल करे वठो, ठीकु आहे न। इहे शयूं माना स्कूलनि जे हद ताईं माना टाइप 1 डायबिटीज़ जे हवाले सां ज़रूरी आहिनि। ज़बरदस्त, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां अॼु आया, तव्हां सां इलाही ॻाल्हियुनि ते कचहरी थी, इलाही सुठो लॻो ऐं इलाही नॉलेज बि मिली, इंफॉर्मेटिव शो रहियो अॼु जो। कोई मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज इहो ई जेको हाणे तव्हांखे पहिरियों मां ॿुधायो त माना डायबिटीज़ काई जो काई मूज़ी हिकिड़ी बीमारी न आहे,
ठीकु आहे न, त माना जेको आहे न प्लस पंहिंजी जेको आहे न डाइट सुठी रखो, वॉक असां 8 दफ़ा हुन ते फोकस कयो आहे, वॉक इज़ द बेस्ट, हा वॉक 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 ठीकु आहे न, ऐं पंहिंजी माना लाइफ स्टाइल खे माना जेको आहे न चेंज कयो त इहे खोड़ अहिड़ी मुंहिंजी बीमारी खां तव्हां बची सघो था, पंहिंजी जी कॉम्प्लिकेशंस खां बची सघो था। इंशाल्लाह इंशाल्लाह। डॉक्टर साहब वेंदे वेंदे तव्हांखे गानो हिकिड़ो ज़रूरु ॿुधंदासीं। ज़रूरु ज़रूरु इंशाल्लाह। शोएब भाई थैंक यू, आपसे कल मुलाकात होगी। जी व्यूवर्स, आई होप त तव्हां जो शो एंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाकात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सॉन्ग आहे सिंधी, पंहिंजी नंढड़ी डॉटर आहे रुतबा, उन जे लाइ डेडिकेट कयां थो, छो जॾहिं नंढड़ी हूंदी हुई तव्हां उनखे माना मतिलबु ॿुधाए करे निंड अची वेंदी हुई हुनखे, ठीकु आहे न। कुर्ब कहाणी यादि नथी छा, मुंहिंजी राणी यादि नथी छा, कुर्ब कहाणी यादि नथी छा, मुंहिंजी राणी यादि नथी छा, कुर्ब कहाणी ओ कुर्ब कहाणी यादि नथी छा, मुंहिंजी राणी यादि नथी छा, कुर्ब कहाणी चंद्र जा पहरा भोग चर्चा, चंद्र जा पहरा भोग चर्चा, चंद्र जा पहरा भोग चर्चा, जी राणी यादि नथी छा, कहानी यादि नथी छा, कुर्ब कहानी कान छॾींदसि पाण चयो हई, कान छॾींदसि पाण चयो हई, कान छॾींदसि पाण चयो हई, मुंहिंजी सियाणी यादि नथी छा, मुंहिंजियूं कहाणियूं यादि नथी छा, कुर्ब कहाणियूं यादि नथी छा, मुंहिंजी राणी यादि